कैनेडा 2019 खां वठी हिते सिंध में अची ऐं पोयनि 7 सालनि खां हर साल हिकिड़ो प्रोग्राम कंदी आहे जंहिंमें यूथ खे मोटिवेशन ॾींदा आहियूं। असांजा जेके राइजिंग सिंध स्टार जेके सिंध में ख़ामोश ख़िदमत कनि था पिया ऐं उहा एॾी वॾी ख़िदमत आहे जो उन्हनि खे हिन स्टेज ते आणणु ज़रूरी सम्झूं था। सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन स्काला कैनेडा पारां सालियानो सकाफ़ती ऐं अदबी तक़रीब हैदराबाद जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल में मुनक़द कई हुई। तक़रीब में अदीबनि, लेखकनि, समाजी कारकुननि, औरतुनि ऐं नौजवाननि वॾे अंग में शिरकत कई। स्काला के सदर खैरमोहम्मद कोलाची, साना के सदर मकबूल हाली पोटो, प्रोफेसर महमूद मुगल, शाहिदा शेख ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जेके इदारा सिंध में कमु करे रहिया आहिनि धरती जे माण्हुनि लाइ सुजाॻी जो पैगाम ॾियनि था। तव्हांखे पंहिंजे नौजवान नस्ल खे अॻिते आणे राह हमार करण लाइ मौक़ा फ़राहम करणा आहिनि। सभ खां पहिरीं आउं दावत ॾींदुसि मिस्टर मंज़ूर सुमरो साहब खे त हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हां सभिनी जो ज़ोरदार ताड़ियुनि में मंज़ूर सुमरो साहब। साईं, असां हिकिड़ो स्कूल ठाहिरायो आहे जीजलामा स्कूल। असां पहिरियों 18 एकड़ ज़मीन आहे उनजो नालो भिटाई आबाद रखियोसीं। उन सां ऑल ओवर सिंध में सिंध का कोई ऐसा एरिया नहीं है, कश्मीर से लेकर केटी बंदर तक, सक्खर से लेकर कराची तक, हर वो एरिया, हर वो देही इलाका जहाँ पे हमें लगा कि नौजवानों की रसाही इंटरनेट तक। असां पंहिंजे यूनियन काउंसिल में भिटाई आबाद नालो रखी 18 एकड़ ज़मीन ते पंहिंजो स्कूल जी शुरूआत कई आहे, जंहिंमें जदीद क़िस्म जो असां हिकिड़ो स्कूल तयारु कयो आहे। उन में 2 ब्लॉक आहिनि, हिकिड़ो जीजलामा पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल, ॿियो निसार अहमद सिद्दीकी स्किल डेवलपमेंट सेंटर। असांजा 2 प्रोग्राम हलनि था, हिकिड़ो केजी खां इंटर ताईं, उन में ॿार तक़रीबन 1600 असां वटि आहिनि, जिनमें 1100 छोकिरा आहिनि ऐं 500 छोकिरियूं आहिनि। ॿियो इवनिंग प्रोग्राम आहे जंहिंमें स्किल डेवलपमेंट में PIT प्रोग्राम गवर्नमेंट ऑफ सिंध जो जेको स्कूल जो प्रोग्राम आहे पीपुल्स इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, उन ते असां वटि 300 शागिर्दनि जी आहे गुंजाइश, जिनमें असां 80 ॿारनि खे ट्रेनिंग कराए चुका आहियूं। कल्ह उन्हनि जो टाइम पूरो थियो ऐं उन में काफ़ी सक्सेस स्टोरियूं मिलियूं आहिनि, जिनमें ख़ासि तौर ते न्याणियुनि असांजनि खे 45,000 वधि में वधि ऐं ॿियनि खे कंहिंखे 30,000, कंहिंखे 40,000 2 महीननि में उन्हनि पंहिंजा अर्न कया आहिनि। उनखां सवाइ असां CIT DIT जा बि प्रोग्राम हलनि था ऐं सिलाई मशीननि सां असीं ॿारनि खे उते ख़ासि तौर ते औरतूं उहे जेके न पढ़ी सघियूं आहिनि, वॾियूं औरतूं उन्हनि खे पाण वटि घुराए करे उन्हनि खे सिलाई कढ़ाई जो कमु सेखारियूं था, जंहिंमें काफ़ी बेंचिस निकिरी चुकियूं आहिनि ऐं उहे पंहिंजनि घरनि में रोज़गार करे रहियूं आहिनि। असांजी स्कूल जेको आहे ॿाराड़ी में सिर्फ़ु स्कूल न आहे पर हिते तरबियत गाह बि आहे ऐं असां हिन खे सुठी इन्वायरमेंट ॾिनी आहे। असां वटि ॿार ॾाढो ख़ुशी सां अचनि था। टोटल ग़रीब ॿार आहिनि, उन्हनि में ख़ासि तौर ते जेके असां वटि शेड्यूल कास्ट आहिनि ॿार उहे बि अचनि था, 110 ॿार, जिनमें उनजो यूनिफॉर्म वग़ैरह फ्री आहिनि ऐं उन में छोकिरियूं छोकिरा आहिनि मेंघवाड़नि जा जेके ॿियनि ॻोठनि खां अची असांजे ॻोठ में राश कनि था ऐं असां वटि पढ़नि था। अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि जो ॿियो त कुझु न आहे, पर जेके गवर्नमेंट जा स्कूल त उते बि आहिनि जिते किथे आहिनि, पर असां हिन स्कूल ते वेही रहिया आहियूं ऐं इन करे माहौल हिकिड़ो तालीम जो ठहियो आहे। ओस पास में जेके ॿिया स्कूल आहिनि उन्हनि बि हाणे पढ़ाइणु सुठो कयो आहे ऐं माण्हुनि में अवेयरनेस अची वई आहे ऐं उहे पंहिंजा ॿार पढ़ाइनि था ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो शौक़ सां ॿार अचनि था ऐं सॼो ॾींहुं असां वटि गुज़ारनि था। असांजो स्कूल सुबुह खां शुरू थिए थो त शाम जो 6 बजे ताईं कंटिन्यूअसली
उते ॿार मौजूदु हुजनि था पिया। असां उन में प्ले ग्राउंड बि ठाहिया आहिनि ऐं ॿियो बि काफ़ी इन्वायरमेंट सुठी ठाही आहे। मां तव्हां सभिनि दोस्तनि खे दावत ॾींदुसि त जंहिंखे बि टाइम मिले त असां वटि अचनि ऐं उहो असांजो माहौल ॾिसनि ऐं असांजे ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई कनि। असांजी जेको टीचिंग फैकल्टी जेका आहे उहा असां घोटकी खां आणियूं था। उन्हनि खे पिक ड्रॉप फ्री आहे टीचर्स खे। 75% असांजो जेको आहे फीमेल टीचर्स आहिनि ऐं 25 जेको आहे सो मेल टीचर्स आहिनि। हाणे असां EC प्रोग्राम बि शुरू कयो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जे सहकार सां। 12 महीननि जो डिप्लोमा आहे। जेके नियाणियूं 40 नियाणियूं असां उन में इनलिस्ट कयूं आहिनि उहे ट्रेनिंग करे रहियूं आहिनि। इंशाअल्लाह साल खां पोइ उहे नियाणियूं मुख़्तलिफ़ स्कूलनि में पढ़ाईंदियूं ऐं असां वटि बि पढ़ाईंदियूं। असां हिकिड़ी थोरी कोशिशि कई आहे ॿाराड़ी में त उनखे थोरो मॉडल ठाहियूं यूनियन काउंसिल ते। त अल्हम्दुलिल्लाह असांखे ॾाढो सक्सेस मिलियो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी पई। हाणे त पाण सॼी उमिरि उते ई रहंदासीं ऐं ॿार इंशाअल्लाह वधंदा रहंदा। ऐं हीअ सफ़र आहे, शुरूआत आहे। असांखे टोटल 4.5 साल थिया आहिनि जंहिंमें असांजा ब्लॉक 2 ब्लॉक ग्राउंड +3 माना 4 मंज़िला मंज़िलियूं 2 बिल्डिंगियूं आहिनि ऐं फैकल्टी जे रहाइश जे लाइ हॉस्टल आहे जेके उस्ताद कराची खां आहिनि, कुझु ॿियनि शहरनि खां आहिनि त उन्हनि जे लाइ रहाइश बि आहे। ऐं उन खां सवाइ असां वटि लाइब्रेरी ग्राउंड +1 आहे। उन खां सवाइ रेस्ट हाउस आहे, जेके दोस्त ईंदा आहिनि उते रहंदा आहिनि ऐं उन में ॿी बि काफ़ी सहूलियतूं आहिनि जीअं कल्चरल हट्स आहिनि ऐं उन में चौरो आहे, लांढी आहे ऐं प्ले ग्राउंड्स आहिनि ऐं झूला आहिनि ऐं ॿियूं काफ़ी असां उते शयूं लॻायूं आहिनि जीअं ॿारनि जो तालीम ॾे मुतवजह थियनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुहिणो माहौल ठहियो आहे। सॼो कमु प्रोफेशनल आहे, चाहे बिल्डिंगियूं हुजनि या उस्ताद हुजनि। उस्तादनि जी बि मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स थींदियूं रहनि थियूं। असां कोशिशि कई आहे त उस्ताद जेके आहिनि IB जा ट्रेंड उस्तादनि खे पाण वटि वठी आया आहियूं ऐं उहे अल्हम्दुलिल्लाह महिनत थिए थी। असांजी जर्नी खे टोटल 4.5 साल थिया आहिनि पर मोट ॾाढी सुठी मिले थी ॿाराड़ी खां ऐं माण्हू पढ़णु चाहिनि था ऐं अल्हम्दुलिल्लाह आऊं त ॾाढो जेको आहे सो मूंखे त वॾियूं उमेदूं आहिनि त ही माण्हू जेके आहिनि ॾाढा ज़बरदस्त माण्हू न, थोरो उन्हनि खे पॉलिश करिणो आहे। असां माहौल हुननि खे ॾिनो आहे ऐं ॿार अचनि था। ऐं कल्ह बि असां इंटरव्यू कयासीं पई 2nd बैच जा PIT जा त तमामु ज़बरदस्त माण्हू आया आहिनि ऐं हीअ असांजो सेंटर पूरे ज़िले घोटकी में आहे जो शहर जा ॿार बि असां वटि पढ़णु ईंदा आहिनि ॿाराड़ी में। असां हुननि खे छोकिरियुनि खे ख़ासि तौर ते पिक ड्रॉप फ्री ॾिनी आहे त घोटकी खां, कादरपुर खां, आदलपुर खां ऐं पने खां, खानपुर खां उहे सभु ॿार असां वटि अचनि था पढ़णु ऐं 3 कलाक जेको आहे ट्रेनिंग करे वरी ख़ैर असां वापसि पंहिंजे घरनि जा रवाना थियनि था। त इहा थोरी हिकिड़ी असांजी सक्सेस स्टोरी हुई जेका तव्हां दोस्तनि जे अॻियां रखीसीं। बसि हाणे जेको असां वटि स्पीकर आहे साईं अब्दुल हकीम महर जेका असां सां गॾु स्टेज ते वेठल आहिनि। ऐं उन्हनि खां गुज़ारिश कंदसि त पाण जेको एजुकेशनल फिलैंथ्रेपिस्ट बि आहिनि ऐं जेका पाण ही अची करे पंहिंजे बारे में पाण ॿुधाईंदा। पंहिंजे माण्हुनि, पंहिंजी नई नस्ल ऐं पंहिंजी धरती जे इश्क जी कहाणी आहे। दैरकी जे वारिसे इलाइक़े खां मुंहिंजो जनमु थियो ऐं रेगिस्तानी इलाइक़े जे माण्हू जी जेका ज़िंदगी हूंदी आहे जफ़ाकशी वारी, उन मज़ा गुज़रंदे नंढपण जो औखायूं मुश्किलातूं खे मुंहुं ॾेई खोड़ सारा सबक़ सिखियासीं जेके अॼु ताईं असां सां गॾु आहिनि। अॻिते हली करे फर्टिलाइज़र प्लांट में टेक्नीशियन जी नौकरी मिली। ॻोठाणी ज़िंदगी खे छॾे जॾहिं आउं इंडस्ट्री लाइफ में दाख़िल थियुसि त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु महसूसु थी त तालीम सभु कुझु आहे। ऐं कुझु सालनि खां पोइ वरी जॾहिं ऑयल एंड गैस इंडस्ट्री जॉइन कयुमि ऐं मुख़्तलिफ़ मुल्क घुमियुमि त ज़हन खुलियो ऐं जज़्बो थियो ऐं जज़्बे खे यकीन मिलियो त तालीम कामयाबी जी कुंजी आहे। बसि पोइ बग़ैर कंहिं सोच समझ जे
पंहिंजे ॻोठ में हिकिड़ी झूपड़ी नुमा स्कूल खोलियोसीं ऐं उन खां पोइ पंहिंजे घर में जेका जमा पूंजी हुई उन जमा पूंजी खे खणी करे ऐं पंहिंजो प्लाट वग़ैरह विकिणी करे 20-30 कमरनि जो स्कूल खोलियोसीं। उन स्कूल में बाद में हली करे सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां क्वालिटी एजुकेशन ॾिनीसीं ऐं उतां जा ॿार 100 खां मथे ॿार जेके आहिनि हिन महिल मुख़्तलिफ़ आला इदारनि में आला तालीम हासिल करे रहिया आहिनि। ऐं हिकिड़े हारी जो ॿार ख़ालिक दास जेको लंस यूनिवर्सिटी लाहौर में स्कॉलरशिप ते पढ़ी रहियो आहे। खोड़ सारा ॿार जेके आहिनि उहे पंहिंजी ग्रेजुएशन मुकमल करे मुख़्तलिफ़ इदारनि में जॉब करे रहिया आहिनि। इहे ॿार वरी अची करे असांजे स्कूल में तालीमी कॉन्फ्रेंसूं कराईंदा आहिनि, किताबी मेला कंदा आहिनि। त हीअ स्कूल न पर पंहिंजे स्कूल ऐं पंहिंजी धरती सां मोहबत जो दास्तान आहे। हिन स्कूल में तक़रीबन 1000 ॿार पढ़ी रहिया आहिनि। इन स्कूल जी कामयाबी खे ॾिसंदे मां हिकु ॿियो ढेरकी शहर में स्कूल खोलियो जंहिंमें 2500 ॿार पढ़ी रहिया आहिनि। ऐं उन स्कूल जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त कॉपी कल्चर खां पाक एनवायरमेंट ॾिनी आहे। हिकिड़ी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में उनखे जेको आहे सो कॉपी कल्चर खां पाक बेस्ट केस स्टडी एवॉर्ड मिली चुको आहे। कॉपी कल्चर माशरे जे लाइ नासूर आहे ऐं असांजो अज़म आहे त उनखे ख़तमु कयो आहे। असां न सिर्फ़ु असां पंहिंजे जेको आहे स्कूल में सेंटर लॻे थो उते कॉपी खे ख़तमु कयो आहे ऐं उन जे बदिले में मुआशरे मंझां खोड़ सारियूं असांखे जेके चैलेंजिस सहणा पिया आहिनि। ख़ासि तौर ते पंहिंजूं जेके आहिनि से दोस्तियूं विञायूंसीं ऐं माण्हुनि सां दुश्मनी थी, पर असां पंहिंजे अज़म ते अटल रहियासीं ऐं इन कोशिश में जेके आहिनि असांजे उन इदारे मां सभई क़िस्म जा ॿार मुख़्तलिफ़ इदारनि में तालीम हासिल करे रहिया आहिनि। ऐं IBA कराची, IBA सखर इन में स्कॉलरशिप ते पढ़ी रहिया आहिनि। रेती जे नंढड़े ॻोठ जी हिकिड़ी न्याणी जेका ग़ुलाम इसाक़ खान यूनिवर्सिटी में फ्री ऑफ कास्ट स्कॉलरशिप ते पढ़ी रही आहे। उहा अकेले सिर पंहिंजे ॻोठ खां स्वाबी ख़ैबर पख्तूनख्वा में वञी करे तालीम हासिल करे रही आहे। इहे जॾहिं कामयाबी ॾिठूं त शौक़ु जाॻियो त हिकिड़ो ॿियो स्कूल खोलिजे जेको ढेरकी शहर में खोलियोसीं जिते 25,000 ॿार पढ़ी रहिया आहिनि। उतां जे ॿारनि में जेको पोटेंशियल आहे उहो तव्हां हिन वीडियो में ॾिठो, डॉक्यूमेंट्री में ॾिठो। इहे ॿार जेके आहिनि से मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करे रहिया आहिनि। ऐं हीअ सभु कामयाबियूं ॿुधाइण जो मतिलबु इहो हुयो त असां छो न तरक़ी कयूं ऐं मुख़्तलिफ़ मुल्क घुमूं, पर यार जंहिं इलाइक़े खां असांजो तालुक़ु आहे उन्हनि जी ज़रूरु पोइवारी कयूं। ख़ासि तौर ते असांजा जेके वहाण वस्तियूं जिथे असां नंढपण गुज़ारियोसीं, जिथे रांदि रूंद कईसीं, उन्हनि इलाइक़नि जे ॿारनि जी ज़रूरु जेका आहे रहनुमाई कयूं ऐं उनजो साथ ॾियूं, उन्हनि खे तरक़ी करायूं। ॾिसो माण्हू चवंदा आहिनि त वञी करे ॿाहिरि असां नौकरियूं कयूं, हिते छा रखियो आहे, पर यार 3 करोड़ ॿार त ॿाहिरि नथा 3 करोड़ माण्हू त ॿाहिरि नथा वञी सघनि। सो असांखे उन्हनि ॿारनि जो सहारो बणिजणो आहे जंहिं वटि ख़ुदा खां सवाइ ॿियो को सहारो कोन्हे। तव्हां पंहिंजे हिसे जो कमु कयो ऐं पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारियो ऐं पोइ ॾिसो त रोशनी कीअं रस्ता ठाहेगी। तव्हांजी वॾी महिरबानी। असांजो मिस्टर महमूद मुगल साहब, ये गुजारिश है तव्हां सभिनी जे ज़ोरदार ताड़ियुनि में महमूद मुगल खे वेलकम कंदासीं। मोज़िज़ ख़ातिन हज़रात, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजे लाइ जेको ज़ाहिरी अक्स आहे त मां हिकिड़ो ब्रॉडकास्टर आहियां, टीचर आहियां, टेलीकास्टर आहियां, टेलीविज़न थिएटर मीडिया मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो हिसो रहियो आहे।
पर मूंखे अॼु ॾाढी हैरत थी जॾहिं मूंखे स्काला हिते ॻाल्हाइण लाइ चूंडियो, जेका ॻाल्हि मूं कॾहिं कंहिंसां ज़ाहिर न कई ऐं जेके मां पंहिंजे सोल पर्सनल एंटिटी करे खणंदो आयो हुयुसि। सभ खां पहिरीं त मां पंहिंजे दोस्त साईं ज़ुल्फ़कार अली नासिर सारियो जो शुक्रगुज़ार आहियां, जो साईं कोलाची साहिब जी हिकिड़ी पोस्ट हुई, उन ते उन्हनि हिकिड़ो कमेंट कयो त तव्हां जेकॾहिं माण्हुनि खे ॻोल्हियो था त तव्हां महमूद मुग़ल खे बि हिन में शामिलु कयो। ऐं साईं कोलाची साहिब हुन में कमेंट कयो त असां उनखे कंसीडर कंदासीं। मूंखे साईं सां इहा ॻाल्हि शेयर बि कई, छाकाणि त मां किथे कंसीडर थींदो बि कोन्हे ऐं मूंखे कंसीडर थियण जो शौक़ु बि कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे जीअं साईं चयो त पंहिंजे हिसे जो कमु करणु खपे। मुंहिंजा हिते कलीग्स वेठा आहिनि, मुंहिंजा जूनियर ऐं मुंहिंजा सीनियर साम्हूं वेठा आहिनि हिते। 1999 में मां तव्हांजे 5 मिंट चाहींदुसि, मूंखे 5 मिंट ॿुधिजो। 1999 में जॾहिं मूं साइकोलॉजिकल फार्माकोलॉजी में पंहिंजी एमफिल कई हुई त मूं कुझु केसिस ॾिठा हुआ ओरल कैंसर जा। ऐं जॾहिं मूं ओरल कैंसर जा बीइंग अ डॉक्टर, छाकाणि त मां MBBS आहियां ऐं मुंहिंजी एमफिल वरी पोइ साइकोलॉजिकल फार्माकोलॉजी में थियल आहे, त मुंहिंजे जॾहिं ओरल कैंसर जा केसिस ॾिठा त मूंखे महसूसु थियो त असांजो विचो नसुल बिल्कुलु बर्बादु थी चुको आहे। मां टेप ते आहियां, ऑन एयर आहियां, ॻाल्हायां पियो, इन करे मां सोची सम्झी ॻाल्हायां पियो। असीं सुठा पेरेंट्स कोन थी सघियासीं, असांजो नसुल जेको आहे उहो सुठो माइट थी कोन सघियो। इन करे असांजो जेको ॿारु आहे उहो तव्हां ॾिसंदो त सभिनी जा वात हलंदा पिया। तव्हां जेॾां ॾिसो त तव्हांखे लॻे थो त कान का च्यूइंग हले पई, वात हले पियो, मैनफ्री, पान, गुटको, सुपारी। ऐं जेका वॾा इंस्टीट्यूट्स आहिनि ओरल कैंसर जा, आई विश आई शुड बी टॉकिंग इन उर्दू एज़ वेल, जेके वॾा इदारा आहिनि ओरल कैंसर जा, उन में तव्हां वटि डेली 22 खां 30 केस अचनि था, जिन में 18 केस एज 16 खां 20 साल। इट्स अ डेंजरस फिनोमेना। सो व्हाट आई स्टार्टेड, आई थॉट के गवर्नमेंट पंहिंजो कमु करे पई। साल 2000 खां मूं स्कूलनि में वञणु शुरू कयो ऐं ॿारनि खे ओरल कैंसर जा नुक़सान ॿुधाइणु शुरू कया। मूं ॿारनि खे मूं पंहिंजो हिकिड़ो मक़सदु ठाहियो त 1000 ॿार महीने में मूंखे खपनि। मुख़्तलिफ़ स्कूलनि मां वेंदुसि, 500 ॿार छंछरु, 500 ॿार आचर, मां उनखे पढ़ाईंदुसि त ओरल कैंसर छा आहे, मैनफ्री छा आहे, पान, गुटको, सुपारी छा आहे, या कैंसर कीअं डेवलप थिए थी, छाकाणि त हिकिड़ो नसुल ख़तमु थी वियो त असांखे ॿिए नसल जो ख़्यालु करणो आहे। 2000 खां वठी मुंहिंजे नौजवान चयो, नंढड़े चयो त हिते नौजवान ईंदा। मां नौजवान कोन आहियां, मां हिकिड़ो पोड़ो आहियां, पर शायदि मुंहिंजो कमु नौजवान थी वियो आहे त उनजो 26 साल आहे। आई स्ट्रांगली बिलीव त तक़रीबन 60,000 खां मथे ॿारनि खे मां मुख़्तलिफ़ स्कूलनि में अलहमदुलिल्लाह पढ़ाए चुको आहियां। इहो मुंहिंजो ज़ाती शौक़ु आहे। 10 रुपए जो हिकिड़ो चॉकलेट हूंदो आहे, उहो खणी वेंदा आहियूं, 500 ॿारनि सां मिलंदा आहियूं, 5000 रुपया चॉकलेट ॾींदा आहिनि, कोई इशू कोन हूंदो आहे। पर उनखे उहो ओरल कैंसर, हाइजीन, हेल्थ मां टोटली पढ़ाईंदो आहियां। इट्स माई एम ऑफ लाइफ। नंबर 1, मां पहिरें दर्जे खां वठी 8 दर्जे ताईं पाण हिकिड़ो लर्नर आहियां, टीचर त भले हुजां, पर ॿारनि खे माउथ जो कैंसर, नशे आवर दवाऊं, कपिड़ा, बूट, ज़िंदगी गुज़ारण जो सलीक़ो ऐं फर्स्ट एड पढ़ाईंदो आहियां। मां 9th खां इंटरमीडिएट ताईं कैरियर काउंसिल कंदो आहियां। इन केतिरा ॿार मूंखे हाणे हिते मिलनि बि पिया अची। मां कैरियर काउंसिल कंदो आहियां त उन ॿार खे पंहिंजी ज़िंदगी में छा रुगो फ़ौजी बणणो आहे, छा रुगो डॉक्टर बणणो आहे, छा ॿिया कैरियर्स कोन्हनि के, त मां कैरियर काउंसिल कंदो आहियां ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां त 9th खां इंटरमीडिएट ताईं त ज़िंदगी अॻियां कीअं वञी सघे थी। ऐं यूनिवर्सिटी लेवल ते मां मेंटल हेल्थ जी ॻाल्हियूं कंदो आहियां, छाकाणि त आई बिन एसोसिएटेड विद साइकोलॉजी, साइकेट्री एंड साइको एनालिसिस। मां फैकल्टी रहियो आहियां ज़ैबिस जी ऐं ॿियनि वॾी यूनिवर्सिटीज़ जी, इन करे मूंखे इहा प्रिविलेज हासिलु आहे त मां मेंटल हेल्थ ते कुझु ॻाल्हाए सघां। मां बेहद शुक्रगुज़ार त स्काला मूंखे इन लाइक़ु सम्झो त मां तव्हांजे साम्हूं अचां। पर मां तव्हांखे अर्ज़ु करणु चाहियां थो, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे। जेकॾहिं मां कंहिं बि NGO में कोन आहियां, मूंखे अलाए केतिरियूं ऑफर्स आयल आहिनि, मूंखे नाहे करिणो, ख़ुदा मूंखे झझो ॾिनो, मां पंहिंजो कमु पाण करे सघां थो, पर असां सभिनी खे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करणु खपे। मां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं ॿियूं चवणु चाहियां थो। अञा मूं वटि 2.5 मिंट आहिनि, बल्कि 2 मिंट आहिनि। असां जेका बोर्ड में कमु कयोसीं, जेका बोर्ड हुई उन में मूं वटि फिगर आहे 1690 माण्हू हुया, कंप्लीट डेटा हुई, ऐं उन में 88 ख़ानदान हुया, 88 ख़ानदान जामशोरे जी वेसिनिटी में, 1690 माण्हू, 4.5 महीना असां वटि हुया। वी हैड अ क्लीन क्लियर डेटा त कहिड़ी कहिड़ी फैमिली में कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि, उनजी रिक्वायरमेंट छा आहे, उन जी रिक्वायरमेंट कीअं पूरी थी सघे थी। उन खां पोइ जॾहिं हू पंहिंजे घर वापसि मोटी विया त असां हुननि खे वापसीअ जो किरायो बि ॾिनो हुओसीं ऐं हिकिड़ो वेलो वधीक बि ॾिनो हुओसीं, जीअं पंहिंजे घर वञी खाइजो। असीं करे सघूं था, बनिस्बत असां हिकिड़ी टीम ठाहियूं, असां पंहिंजे नौजवाननि में एतबार रखूं, पंहिंजे यूथ खे गॾु खणी हलूं। अञा ताईं बि असांजी यूथ अहिड़ी आहे जेके असां मोटिवेट करे सघूं था ऐं पंहिंजे पाण सां गॾु टीम वर्क में खणी सघूं था। हीअ नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे लॻे थो मुंहिंजो किरदारु को एॾो वॾो कोन्हे जो मां हिते हिन पोडियम ते तव्हांजे साम्हूं बीहां ऐं हेॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयां,
पर मां सम्झां थो त असां ज़िंदगी बदिलाए सघूं था। मां हमेशह पंहिंजे महिरबान मोज़िज़ ॿुधंदड़नि खां पुछंदो आहियां त तव्हांखे छा थो लॻे त मां हींअर 400 माण्हुनि सां ॻाल्हायां पियो या मां 200 माण्हुनि सां ॻाल्हायां पियो। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हिकिड़े माण्हू सां ॻाल्हायां पियो, हिकिड़ो तव्हां आहियो। तव्हां हर माण्हू मूंखे अलॻि अलॻि ॿुधे थो। ॿ नंढियूं ॻाल्हियूं आख़िरी, लास्ट मिनट मोड रन करे पियो मुंहिंजी वॉच मुताबिक़, चाहे त कंपेयर ॿुधाए चुको आहे 5 मिंट ॻाल्हाइणा आहिनि। मूं हुन ॾींहुं पंहिंजे वीलॉग में हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त हिकिड़ो ॿारड़ो समुंड किनारे ते स्टार फिश जेके लखे पयूं हुयूं उन्हनि खे थ्रो करे पियो पाणीअ में, त हिकिड़े माण्हू चई छा पियो करी, त हुन चयो त हीउ उछलाए पियो, ज़िंदगी बचाए पियो। चई त हीउ लखे ज़िंदगियूं आहिनि, तूं केतिरियूं बचाईंदे? त हुन हिकिड़ी ॿी मच्छी खणी ऐं पाणी में उछलाए चयो, इहा बची वई न। बची सघे थी, बिल्कुलु बची सघे थी। ऐं लास्ट सेंटेंसिस, जॉर्ज नाले हिकिड़ो शख़्स हुयो, सो हिकिड़ी हुन वटि गैरेज हुई, पंहिंजी गैरेज हलाईंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं कंहिं चयोसि त यार थोरी पढ़ाई करे वठि, सुठी नौकिरी मिली वेंदई। सो सुबुह जो पढ़णु शुरू कयईं ऐं शाम जो गैरेज ॾिसंदो। त हुन ज़ाल चयो त भई तूं ॿारनि खे टाइम ॾे, ॿार स्कूल पिया वञनि, चई न बसि थोरो पढ़ी वठां, थोरी डिग्री बिग्री मिली वञे। डिग्री मिली वई, हिकिड़ी नौकिरी मिली वई। वाइफ चयो ॿार सेकेंडरी में अची विया आहिनि, चई न बसि थोरी नौकिरी, थोरी मैकेनिक, थोरा पैसा करे वठूं। वरी थोरो अञा प्रोसीड थियो, चई ॿार यूनिवर्सिटी में अची विया आहिनि, चई बसि थोरो जहेज़ गॾु करे वठां, घर शिफ्ट करे वठां, गाॾी करे वठां। एंड फाइनली हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो जॾहिं जॉर्ज पंहिंजे नए घर में वेठो, हुन पंहिंजी सेविंग्स ॾिठियूं त मुंहिंजियूं इहे ई सेविंग्स आहिनि, सभु पैसा आहिनि। त उन राति हुन डिसाइड कयो, आई क्विट एवरीथिंग, फ्रॉम टुमारो मॉर्निंग द सेम रूटीन विल स्टार्ट, आई लव माय चिल्ड्रन, आई लव एवरीबडी। मां आख़िरी जुमिलो चवणु चाहियां थो, उन राति जो हू सुतो, ॿिए ॾींहुं कोन उथियो। हीअ ताड़ियुनि वॼाइण जी ॻाल्हि कान्हे, हीअ सोचण जी ॻाल्हि आहे। वी लिव वन लाइफ, वी लिव वन डे, गो फॉर दैट डे। आई एम इंडीड इंटरप्टेड एंड ऑनर्ड। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो त मां हिते अची सघां तव्हांजे अहसान में। थैंक यू वेरी मच। आऊं हाणे स्टेज ते दावत ॾींदसि अमृता हिरानी खे, जेके हिकिड़ी पैशनेट एडवोकेट आहे ऑन चाइल्ड राइट्स एंड क्लाइमेट चेंज ते, ऐं इन सां गॾोगॾु मेंबर आहे CSSP चाइल्ड क्लब इन हैदराबाद, and no doubt she is the real picture of women empowerment. Please put your hands together for her. Respected members of Scala Canada, honored guests and everyone present here, a very good afternoon to you all. My name is Amarta Hirani. I am 14 years old and I belong to a small village in Tharparkar. Well, I grew up in a middle-class family rooted in strong cultural values, and as a girl from religious minority community in Pakistan, my upbringing was shaped with deep concerns for both safety and protection. And in such circumstances, stepping outside of your cultural boundaries, especially for girls, is still often seen as a taboo. However, my interest in education has always been my passion, and alongside my academic studies, I tried my best to participate in any kind of extracurricular activities whenever possible. And this commitment led to my selection as the eco officer in my school, where I work to promote environmental awareness and protection by, encouraging climate-friendly habits among students and all the school staff. And in part of this school activity, I also have to be engaged with the civil society organizations to, support climate education and the sustainable practices beyond the school premises as well. And in addition to my school responsibilities, I'm also a founding member of the Children's Club Hyderabad that was established by the NGO Civil Society Support Program. And through CSSP, I also had the opportunity to, contribute in planning and organizing many different climate-related school activities, including the Climate Festival in Tharparkar, which clearly demonstrates how climate education can be youth-driven, can be creative and impactful. Moreover, through a rigorous countrywide, consultation that was conducted by Group Development Pakistan, I was selected as the only child delegate from Pakistan to participate into the Young People's Forum on Civil Registration and Vital Statistics that was held in Bangkok, related to the third ministerial conference on CRVS. And I'm truly grateful to my family, actually, who, showed courage and trust by allowing me to travel to Bangkok as the only child from Pakistan representing the voices of children across the country. And then later, at this forum, I was further selected to, represent the children across the, from entire region of Asia and Pacific, representing the perspectives and opinions of children on CRVS at the third ministerial conference on CRVS held at UNSCAP Bangkok in June 2025.
And I believe the journey does not end here. In the future as well, I'll keep raising my voice for children and youth and will look forward to represent their voices at different platforms, whether regional or international. Finally, I'll like to thank Scala Canada for this great honor and for believing in young voices like mine. Your support definitely reminds me that when youth are trusted, they can lead to meaningful changes. Thank you so much. वेल डन बेटा। हींअर जेको आहे इंतज़ारु ख़तमु थी वियो आहे, असां वटि असांजो जानिब सुमरो अची वियो आहे। प्लीज़ उन लाइ ताड़ियूं वॼाइजो हुनजी हौसला अफ़ज़ाई लाइ। जानिब सुमरो। करण थे चाहिया तो हजार छेड़ा पर दिल वरी चयो ये पर दिल वरी चयो ये तो सा हिसाब केड़ा हिन दिल करण थे चाहिया तो सा हजार झेड़ा। आकाश साईं के याद कंदे कह कुर्बनाते आकाश के उजाड़ियो कुर्बनाते आकाश के उजाड़ियो नाराज थी दोहर को नाराज थी दोहर को नाला खड़ा मां केड़ा हिन दिल करण के चाहिया तो सा हजार झेड़ा पर दिल वरी चयो ये पर दिल वरी चयो ये तो सा हिसाब केड़ा हिन दिल करण के चाहिया तो सा हजार झेड़ा। एॾा वॾा वॾा नाला ऐं इन्हनि जे साम्हूं पंहिंजी जर्नी ॿुधायां थी। त सभ खां पहिरें मां इहो ॿुधाइणु चाहींदसि त मुंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो बेसिकली जैकबाबाद का आहे। मुंहिंजो नालो जीअं अदी ॿुधायो हेरा लाशारी। मुंहिंजी अचीवमेंट इहा आहे त मां शार्क टैंक पाकिस्तान में जेके आहिनि उहे इन्वेस्टमेंट विन कई। शार्क टैंक जेको आहे उहो सबके ख़बर हूंदी त हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे। इन खां अलावा जेकी मुंहिंजी अचीवमेंट आहे उहा हायर एजुकेशन ऑफ कमीशन में मूंखे हाईलाइट कयो वियो। मूं 50+ कोर्सिस कया जेके इंटरनेशनल यूनिवर्सिटीज़ मां कया विया आहिनि ऐं इहो सभु मां घर वेही करे कयो आहे। अॼु मां एतिरी कॉन्फिडेंट आहियां, मां इहे सभु ॻाल्हियूं ॿुधायां थी। मां पैसे जी ॻाल्हि न कंदसि त मां पैसो केतिरो कमायां थी, मां उन एक्सपोजर जी ॻाल्हि कंदसि जेकी हिकिड़ी उहा छोकिरी जेकी घर वेठी आहे 4 दीवारी जे अंदरि परदे में रही उनखे उहो कीअं एक्सपोजर मिलियो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो जेको मां बि टिकटॉक हलायां थी, मूंखे मुंहिंजी वीडियो ते 3.5 3.6 मिलियन व्यूज़ हूंदा आहिनि ऐं इहे सभु व्यूज़ जेके आहिनि मां पंहिंजा सिंधी ड्रेसिस पाए परदे में रही जेके ड्रेसिस को वल्गर कंटेंट मां न ठाहींदी आहियां। छो जो असां जेके सिंधी छोकिरियूं आहियूं न, असांजी जॾहिं असां कमाइण निकिरूं था त सभु को जेकी वॾी ॻाल्हि आहे उहा आहे माउ पीउ जी इज़त। त असां उन्हनि जे लाइ बि अकाउंटेबल आहियूं ऐं मां जे मक़ाम ते पहुती आहियां मां पंहिंजी माउ जे लाइ बि जेके आहिनि उहे लफ़्ज़ चईंदसि त मुंहिंजी जेकी माउ आहे उहा एतिरी पढ़ियल लिखियल न आहे पर मुंहिंजी माउ मूंखे सपोर्ट कयो। मूंखे ख़बर आहे मां हिकु बलोच कम्यूनिटी को तालुक़ु कयां थी, मुंहिंजी सोशल मीडिया ते अचण जे लाइ ऐं मुंहिंजी माउ खे उहो ऐं बेसिकली जैकबाबाद जेको हिकिड़ो ट्राइबल एरिया आहे, थी सघे थो हैदराबाद जी शहरनि में जेकी छोकिरियूं आहिनि उनजा उहे मसइला न हुजनि। बाक़ी असां ऑब्वियसली जेके आहिनि असांखे हिकिड़ी मां नथी सम्झां त मुंहिंजी का बि फैमिली जी छोकिरी सोशल मीडिया ते केरु पिक्चर बि ॾिए थी, पर इन्हनि सभिनि जो क्रेडिट मां पंहिंजी अम्मी खे ॾींदसि। मुंहिंजी माउ मूंखे सपोर्ट कयो ऐं इहो ई सपोर्ट मां पंहिंजी धीउ खे करणु चाहियां थी। मां सिंगल पेरेंट आहियां, मुंहिंजी 8 साल जी न्याणी आहे। मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी जॾहिं मूंखे
ॾिसो मुंहिंजी शादी जेकी आहे उहा न हली सघी कंहिं बि हिसाब सां। हाणे मुंहिंजो जेको सभ खां वॾो मुंहिंजो हुयो त मूं वटि साल जो ॿारु वियो जेको जंहिंजे लाइ माउ बि मां आहियां पीउ बि मां आहियां। हाणे उन ॿार जो को कसूर न आहे। असांजी सोसाइटी में असां हिकिड़ी तमामु तकलीफ़ वारी ॻाल्हि जेकी मां ॾिसंदी आहियां त ॿार जेके आहिनि उहे तमामु घणो सफ़र करनि था। जॾहिं माउ पीउ जी अलीहदगी थिए थी या मुंहिंजियूं जेके भेणियूं बेवा थियूं थी वञनि, वॾी ॾुखी सज़ा मिले थी उन्हनि ॿारनि खे। उहे फैसिलिटीज़ उहे शयूं उहे नथियूं मिलनि। उहो ॿारु हिकिड़ो अहसास कमतरी में रहे थो। त मां हिकिड़े सुठी फैमिली मां बिलोंग कयां थी। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो पीउ 21 ग्रेड जो ऑफिसर रहियो आहे बोर्ड ऑफ रेवेन्यू में, ऐं तमामु सुठी जेकी आहिनि पोज़ीशन ते DCO दादू रहियो आहे, कमिश्नर रहियो आहे। मां को अहिड़ी फैमिली जी न वियसि त मां जेके आहिनि, हा मुंहिंजो बाबा मूंखे सपोर्ट करे सघे पियो पैसनि जे लाइ, मुंहिंजो भाउ मूंखे करे सघे पियो, पर मां न चाहियां पई त मां कंहिंजी मोहताज थियां। मां ऑन्टरप्रिन्योरशिप जी जर्नी स्टार्ट कई। मां चयो न, मूंखे पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे। मूंखे ख़बर आहे अॻिते हली जेके आहिनि उन जी इज़त आहे जेको पैसो कमाए थो। त यस, मूंखे इन ॻाल्हि खे चवण में को शर्म न आहे। पैसो कमाइणु सभु को अहम आहे ऐं मूंखे पैसो कमाइणो हुयो पंहिंजे लाइ, पंहिंजे ॿार जे लाइ। त मां इहो सम्झो त जेकी मां मुंहिंजे शादी खां अॻु जेकी मां एजुकेशन कई आहे, MBA मुंहिंजी थियल हुई, उहा मूंखे कमु नथी ॾे। उहो हिकिड़ो जेको गैप वियो 10 साल जो, मां एजुकेशन गैप खां पोइ मां MPhil में एडमिशन वरिती। मां इहा ॻाल्हि सम्झी त हींअर जेकी आहे उहो नई टेक्नोलॉजी अची वई आहे, नयूं शयूं अची वियूं आहिनि। अगरि मूंखे ज़माने सां हलणो आहे, मूंखे पैसो कमाइणो आहे, त मूंखे नयूं शयूं सिखणियूं पवंदियूं। त इहो ई मां पंहिंजे 10 साल जे एजुकेशन गैप खां पोइ जेके आहिनि उहे पंहिंजो स्टार्ट कयो। HEC में मां काफ़ी जेके जीअं तव्हांखे ॿुधाया, मां हर उन वॾी यूनिवर्सिटी मां कोर्सिस कया आहिनि जेके, ऐं मां इहो बग़ैर पैसनि जे कयो आहे। इहो मां चवणु चाहियां थी त मां जीअं असां हिते तमामु हिकिड़ो सेकेंड लॻंदो आहे इहो ॿुधाइण में, जेके असांजा सर वेठा आहिनि त असां जेके आहिनि वॾा वॾा नाला हिते वेठा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी जेकी आहे उहा उन्हनि जो कमु आहे। मतिलबु एतिरो उन्हनि शयूं जेके आहिनि उहे मदद कई आहे स्टूडेंट्स, ऐं उन्हनि हिकिड़ो सिर्फ़ु इहो चवणु हिकिड़ो जुमिलो हूंदो आहे, पर उहो जेको इम्पैक्ट हिननि आंदो आहे कंहिंजी बि लाइफ में, या लाइक मां पंहिंजी ॻाल्हि कयां थी त मूंखे इन्हनि मां ई फ़ाइदो थियो। मुंहिंजे लाइ जेके इहे इदारा थिया, HEC थियो, इहे जेके उस्ताद थिया, अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त अगरि हिकिड़ी जनरेशन जेकी मूंखां अॻु में गुज़री वई आहे, लाइक उन्हनि वटि हुनर वियो, उहे असां को वधीक जेके आहिनि उहे प्रोडक्ट ॼाणनि थियूं, पर उन्हनि वटि सोशल मीडिया न वियो। त इहो सोशल मीडिया या रीच, इहे सभु शयूं, इहे जेके आहिनि घर वेही जेके बि शयूं मिलियूं आहिनि, इहे सभु जेके असांजा सिंधी जेके इदारा आहिनि ऐं जेके असांजा उस्ताद वेठा आहिनि ऐं जेके उहे ॾियनि था, त तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे इहा। मतिलबु मां कीअं मतिलबु बयानु करे सघां थी त हिकिड़ी छोकिरी जेकी घर वेठी आहे उनखे एॾो वॾो एक्सपोजर मिलियो। त इहा सॼी मुंहिंजी हिकिड़ी जर्नी रही आहे। ऐं हा, मां हिकिड़ी ट्रेनर बि रही आहियां। मुंहिंजी जेकी आहे, मां ॻोठनि में वेंदी आहियां, सफ़ा इंटीरियर जेके इहे हूंदियूं आहिनि, जेके ॿार जी मायूं जेके लिखी पढ़ी नथियूं सघनि, पर उहे उन्हनि खे मां ट्रेनिंग ॾींदी आहियां। मूंखे हिकिड़ो वॾे में वॾो गैप नज़र ईंदो आहे। लाइक अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मां हिकिड़ो प्रोडक्ट जेको असांजे ऑलरेडी जेके आहिनि ॻोठ में हिकिड़ो हले पियो, सिरे जो जेको तेल हूंदो आहे, उहो तमामु हिकिड़े जेके आहिनि सुठे तरीक़े सां असांजा 50 साल पुराणो सम्झो त असांजो मुंहिंजो कज़न वग़ैरह हुननि जा गहाणा आहिनि, पर छा वियो त उन इलाइक़े में उहो सेल करनि पिया। मां सोशल मीडिया में उनखे सेल कयो। अल्हम्दुलिल्लाह मां शार्क टैंक पाकिस्तान में, जिते एॾा वॾा वॾा नाला, सबको वॾी इहा जेकी हुई अरशद चाय वाला जहिड़ो हेॾो वॾो ऑन्टरप्रिन्योर, उन सां गॾु मां वेठी वियसि। लाइक को फ़र्क़ु न आहे, तव्हांखे दुनिया वेलकम करे थी अगरि तव्हां टेक्नोलॉजी खे जेके आहिनि उहे कयो था। ऐं प्रोडक्ट, मां इहा ॻाल्हि चवंदसि, असांजे सिंध में प्रोडक्ट जी का कमी न आहे। मां एज़ अ ट्रेनर हिकिड़ो गैप, ऐं मुंहिंजी जेकी यूथ आहे तमामु, असां जेके आहिनि उहे हिकिड़ा फ्रस्ट्रेटेड थी चुका आहियूं। असां सोशल मीडिया ते कंप्लेन, ऐं आहे हक़ ते आहे, मूंखे इहो लॻंदो आहे की न के हद ताणी जॾहिं हिकिड़ा मौक़ा असां सम्झंदा आहियूं असांखे नथा मिलनि, जॉब्स न आहिनि, बेशक इहो आहे मसइलो, पर अगरि तव्हां हिकिड़ी ॿी शइ मां हाईलाइट कंदसि, मां पंहिंजे यूथ खे इहो चवणु चाहींदसि, जीअं मां पंहिंजी लाइफ जेकी आहे उहा कंहिं बि स्टेज खां स्टार्ट कई। मुंहिंजी में जेकी आहे लाइफ में डिवोर्स थी सघे थी या सेपरेशन थी सघे थी, अगरि मां कंहिं छोकिरे जी ॻाल्हि कयां त अनएम्प्लॉयमेंट थी सघे थी, लाइक को बि फाइनेंशियल क्राइसिस अगरि तव्हांजी लाइफ में अचे थो। मां सिर्फ़ु इहो पंहिंजे यूथ खे चवणु चाहींदसि, मां जीअं हिकिड़ो प्रोडक्ट पंहिंजी सिंध जो खणी उनखे पैकेजिंग करे पढ़ी, टेक्नोलॉजी जदीद शयूं पढ़ी, मां उनखे जेके आहिनि पाकिस्तान खां ॿाहिरि बि खपायां थी। ऐं ईअं ई मां पंहिंजे यूथ खे चवंदसि, जेके एतिरा कोर्सिस करे वेठी आहे, तव्हां जेके आहिनि
हिकिड़ो जेको गैप आहे जेके ॿारड़ी में मायूं आहिनि उन्हनि जा प्रोडक्ट आहिनि लाइक अगरि मां हिकिड़े रिलीज जी बि ॻाल्हि कयां सिंधी बर्थ जी बि ॻाल्हि कयां हद खां वधीक डिमांड आहे कैनेडा में USA में ऐं अगरि उहे उहो प्रोडक्ट खणी उहे शयूं उहे हिकिड़ो गैप जेको आहे उहे पाण में जेके मिलनि ऐं जेके असांजी जेकी नई जनरेशन आहे इहा तमामु पावरफुल आहे अगरि तव्हां उहे प्रोडक्ट खणी ऐं उन्हनि सां जेके असांजूं जेके फीमेल आहिनि उहे पढ़ियल न आहिनि उन्हनि जो उहो तव्हां उनखे सेल आउट कयो त तव्हां बि जेके आहिनि उहे लखे रुपया कमाए सघो था ऐं अगेन थैंक यू सो मच ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु चवंदसि त सभ खां पहिरियों जेको असांजो हूंदो आहे जेकी प्रोडक्टिविटी जेकी असांजी लास्ट इहो मां इहो ज़रूरु छो जो इहो अहम आहे पर्सनल लाइफ ऐं जेकी प्रोडक्टिविटी आहे मां चवंदी आहियां त असांजी जेकी पर्सनल लाइफ आहे उहो हद खां वधीक मैटर करे थी असांजी पर्सनली एतिरा मसइला आहिनि इजाज़त न हूंदी आहे सभ खां वॾो जेको इहो हूंदो आहे ख़ानदान माण्हू छा चवंदा जॾहिं असां काई शइ स्टार्ट कंदा आहियूं माण्हू छा चवंदा मां सिर्फ़ु इहो पंहिंजी यूथ खे ऐं सभु इहो चवणु चाहींदसि त माण्हुनि जो तव्हां एतिरो न सोचो जॾहिं उन्हनि जी औलाद जी वारी ईंदी आहे त जाइज़ नाजाइज़ सभु ख़तमु थी वेंदो आहे थैंक यू सो मच अॼु जा इहे सभई नौजवान जेके बि दोस्त स्टेज ते वेठा आहिनि इहो सभु हिकिड़ो मुस्तक़बिल सिंध जे लाइ हिकिड़ो बुनियादु आहिनि अॻिते असां पंहिंजे स्पीकर्स खे सॾाईंदासीं न हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मिस्टर मला जुणेजो खे जो उहो स्टेज ते अचे ऐं पंहिंजा ख़्याल पेश करे सर सूमार वेठो आहे हिते ऐं सर बि ॾाढो इनकरेज कंदो आहे बदीन मां मूंखे इनकरेज कई मूं उन वक़्तु कई पे म्यूज़िकोलॉजी नेशनल कॉलेज ऑफ आर्ट मां त सर उते मुंहिंजो कमु ॾिठो थीसिस जो सो मूंखे ॾाढो इनकरेज कई थैंक यू सो मच सर सर अकबर साहब वेठा आहिनि जंहिं पंहिंजी सेक्रेटरीशिप में मुंहिंजो बुक जेको आहे पब्लिश करायो द लॉस्ट आर्ट ऑफ अलगुज़ा ऐं उन खां पोइ मूं जेको थीसिस कयो पंहिंजे MPhil में उहो मूं कयो बोडींडे ते बोडींडो एज एन एंशंट वेसल फ्लूट ऑफ सिंध हाणे हिन इंस्ट्रूमेंट खे रजिस्टर त कराए छॾियो यूनेस्को में त वाक़ई 5000 साल पुराणो आहे पर उन थीसिस में मूं पंहिंजो जेको आहे फैक्ट्स ॾिना आहिनि ऐं फिगर्स ॾिना आहिनि जंहिंसां इहो ख़बर पए थी त हीउ साज़ जेको आहे 5000 साल पहिरीं अगरि सिंध में इहा शइ मौजूदु हुई त उन वक़्त जी जेके आस पास ॿियूं सिविलाइज़ेशन्स हुयूं उन में बि इहो साज़ जेको आहे मिटी जो साज़ जेको क्ले मेड हो जेको सिंपल 3 होल्स 2 होल्स ते मुश्तमिल हो त इहो आस पास जी ॿियनि सिविलाइज़ेशन सां मिलियो जंहिंसां इहा शइ सबूत थी वई फैक्ट्स इहे मिली आहे त वाक़ई हीउ साज़ जेको आहे मोइंजो दड़े में 5000 साल पहिरीं मिलियो ऐं वक़्त सां गॾु जेको आहे इवॉल्व थींदे थींदे अॼु हिन मॉडर्न फॉर्म में मौजूदु आहे जंहिंजा फ्रंट ते 6 होल्स ऐं बैक ते जेके 2 होल्स आहिनि हाणे हीउ हिकु साज़ बोरींडो ते रजिस्टर थी वियो पर हाणे मोइंजे दड़े मां सिर्फ़ु इहो क्ले मेड बोरींडो ते न मिलियो इन जे अलावा जेके आहिनि ड्रम्स मिलिया जेके पाण चवंदा आहियूं उन वक़्त में अॼु खां 5000 साल पहिरीं जेको आहे मिटी मां ड्रम्स ठाहिया वेंदा जेके अॼु पाण साउथ में ॾिसूं था त उते जेको मर्दंगम आहे उहो क्ले मां ठाहियो वेंदो आहे ऐं उन जे अलावा जेके आहिनि उते जेके लूत मिलिया स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट्स मिलियूं पर सिर्फ़ु हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु हिन हिकिड़े साज़ ते रिसर्च थी मूंखे ईअं लॻे थो त मोइन जे दड़े में जेके आर्टिफैक्ट्स ॿिया हुते पिया हूंदा जेके पाण उहे वाटर ड्रम करे रखिया आहिनि मे बी उन्हनि में काफ़ी जेके आहिनि म्यूज़िकल ड्रम्स हुजनि ऐं ॿियूं काफ़ी इलिस्ट्रेशन्स जेके आहिनि उहे मिलियूं आहिनि उन्हनि जी जेके सील्स आहिनि अगरि उन्हनि जो माण्हू प्रोटोटाइप्स ठाहे ऐं प्रॉपर तरीक़े सां कमु करे त काफ़ी कुझु थी सघे थो जीअं मूंखे ॾाढी ख़ुशी थी सर अमर फयाज़ वारनि जो कमु ॾिसी ऐं उन्हनि जे इदारे जो कमु ॾिसी ऐं मूंखे इहा ख़्वाहिश पई थी ऐं पुठियां ई वेठो हुउसि मूंखे ख़्वाहिश पई थी मुंहिंजो काश को म्यूज़िक जो अहिड़ो इदारो हुजे ऐं जंहिंमें इहा सॼी कमु थिए जंहिंमें म्यूज़िक जी ऑर्गोनोलॉजी म्यूज़िकोलॉजी ऐं अकेडमिक साइड ते कमु थिए रिसर्च थिए हा त की इदारा त आहिनि आउं ॾिसां थो पर उते सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेशन जेकी आहे उहा स्ट्रॉन्ग आहे पर जेकी अकेडमिक साइड आहिनि उहा उते बिल्कुलु ज़ीरो जे बराबरि आहे तो इदारनि खे खपे त माना उते कमु थियणु खपे छो त पाण पंहिंजे साउथ एशिया जो सबूत ॾिसूं था शाह साईं की पाण मिसाल खणूं था त शाह साईं उहो वाहिद शख़्स हो जंहिं अॼु खां 300 साल पहिरीं हिकिड़ो सेक्युलर इदारो खोलियो ऐं इहो क्रेडिट जेको आहे पूरे साउथ एशिया में सिर्फ़ु शाह साईं कई वञे थो उन वक़्त में अॼु खां पाण ॾिसूं था 600 साल पहिरीं 500 साल पहिरीं घराणा सिस्टम हो जंहिंमें सिर्फ़ु मौसीक़ी महदूद हुई घराणनि ते ई पर शाह साईं उहो वाहिद माण्हू हो जंहिं हिकिड़ो सेक्युलर म्यूज़िक जो जेको आहे कॉन्सेप्ट ॾिनो लास्ट स्पीकर आहे डॉक्टर चेतन मल खे आउं गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचे ऐं पंहिंजी स्टोरी शेयर करे जेका कोहिस्तान सां रिलेटेड जेके बि इशू रहिया आहिनि उन्हनि में साईं जो अहम किरदारु रहियो आहे ऐं साईं जी टीम बि हिते मौजूदु आहे
साईं गुज़ारिश आहे त पंहिंजे ऑर्गेनाइजेशन ऐं फोरम जो जेको कंट्रीब्यूशन आहे उहो शेयर करे। ऐं असांखे प्लेटफॉर्म ॾिनूं, ही मौक़ो ॾिनूं त असीं पंहिंजी जर्नीअ खे ॿुधायूं त सॼी संगत सभिनीनि जा सफ़र ॿुधा अथऊं, असीं बि पंहिंजी कहाणी ॿुधायूं त किथां खां स्टार्ट कई आहे। हूअं त समाजी हवाले सां असीं 90 खां वठी कंहिं न कंहिं कम में लॻंदा पिया अचूं। पहिरीं स्टूडेंट वेलफेयर एसोसिएशन हुई, पोइ कोस्तान, पोइ 2017 में असांखे इहा नीड महसूस थी, ज़रूरत थी त कोस्तान जी हिंदू कम्यूनिटीअ में जेके ॾेती लेती ॾाज वॾा वॾा फंक्शन, वॾियूं वॾियूं कॉकटेल पार्टियूं थींदियूं, उन्हनि खे मिनिमाइज़ कीअं कजे। उन लाइ असां 40 खां 50 दोस्तनि वाइस ऑफ कोस्तान जे नाले सां हिकु प्लेटफॉर्म जो बुनियादु विधो त उन प्लेटफॉर्म तां असां पंहिंजी कम्यूनिटी बेस ते कमु कयूं ऐं कम्यूनिटी में बहितरी आहियूं। उन ई वाइस ऑफ कोस्तान जे कम खे असां अॻियां वधाईंदे हेपेटाइटिस बी ऐं हेपेटाइटिस सी जूं सॼे कोस्तान में मुख़्तलिफ़ कैंपूं लॻाईंदा हलिया आहियूं, जंहिंमें आउं सम्झां थो 9200 खां मथे पेशेंट असां वैक्सीनेटेड कया हूंदा। उन्हनि जा 3 डोज़, ईअं न आहे त फस्ट डोज़ लॻाए ॿिए जी मालिकी न कजे। उन्हनि जा फ़ोन नंबर, उन्हनि जा कॉन्टेक्ट नंबर, सेकेंड डोज़, पोइ थर्ड डोज़। उन्हनि मां वरी जेके असां वटि पॉज़िटिव मिलिया हूंदा 142 या 132 केस असांखे पॉज़िटिव मिलिया हुआ। असां उन्हनि खे बि त माना मेडिकल जी जेका बि सहूलियत पहुची सघे थी पंहिंजे ख़र्च जे बुनियाद ते उन्हनि खे मुसलसल संभालींदा पिया आयासीं, जीअं हू ज़िंदगी नई ज़िंदगीअ जी शुरूआत करे सघनि। उनखां पोइ वाइस ऑफ कोस्तान जूं ॿ सभु टीमूं आहिनि, ब्रांचूं चओ, सेहतमंद कोस्तान जंहिंजो कमु आहे मुख़्तलिफ़ योगा क्लासिस हलाईंदा आहिनि एसक्री पार्क में, ऐं असांजे वाइस ऑफ कोस्तान कम्यूनिटी सेंटर जेको सिटीज़न कॉलोनी में ठहियलु आहे, जिते लेडीज़ जा सुबुह योगा जा क्लासिस हलनि था कंटिन्यूसली। ऐं कोस्तान जैव फाउंडेशन जंहिंजी असांजी ड्यूटी लॻल आहे, माना असीं हर महीने सॼे कोस्तान में 2 इलाइक़नि में 2 ॻोठनि में मिठे पाणीअ जा नलका, किथां माना 200 फुट हुजे, 500 फुट हुजे, उहे लाइनूं छिकाए उहो कमु कंदा आहियूं। ईअं जी समाज जे हिसाब सां न त मुसलसल इन ई कम खे, ऐं अदी जी ॻाल्हि त रोशनी किथां बि पैदा थिए उनजे अमल खे सारायो। महमूद मुग़ल ॻाल्हि कई हुई त असांजे ॻोठनि में गुटको या माओ चओ ॾाढो इस्तेमालु थो थिए। असीं कोस्तान में वञूं था, माना हालति ॾिसूं था न, माउ बि गुटको पई खाए, पीउ बि गुटको पियो खाए, नंढो ॿार बि गुटको पियो खाए। पीउ खां पुछंदा आहियूं बाबा छा आहे, मूंखां माओ नथो खां, मूंखां कमु नथो थिए। माउ खां पुछंदा आहियूं त बाबा लेडीज़ तव्हां छो थियूं खाओ, तव्हांखे त को टेंशन कोन्हे, न बसि वांदियूं वेठी आहियूं खाऊं थियूं। भई ॿार नंढे खां पोइ हिन नंढे ॿार खे छाला था ॾियो की उहो तंग कंदो रहंदो, सॼो ॾींहुं मथो थो खाए। अव्हां वटि त मोबाइल आहिनि, अवी ॿारनि खे मोबाइल ॾेई था छॾियो, असीं इहो माओ ॾेई था छॾियूं, पोइ माओ पिया खाइनि, मठ कयो वेठा आहिनि। हूअं त एॾी हालति, पोइ मायूस कोन हालति न आहे। ऐं असांजो कहिड़ो तालुक 100 बिज़नेस कम्यूनिटीअ सां आहे। असां वटि सिंध में जीअं अदीअ खे मूं ॿुधो आहे, फस्ट माना मुंहिंजे ख़्याल में 5-8 साल खां वठी सेशन अटेंड कयूं था। अयाज़ मेलो थिए, सिंध लिटरेचर फेस्टिवल थिए, किथे बि थिए, तव्हांखे सकाफ़ती सेशन मिलंदा, सियासी सेशन मिलंदा, बिज़नेस जो वजूद ई न आहे। कंहिं बि क़ौम जी मज़बूत, कंहिं बि क़ौम जो वजूद, भले केॾी बि सकाफ़त हुनजी मज़बूत हुजे, इकानमी हुनजो पहिरियों जुज़ अथव। जेकर असांजी इकानमी मज़बूत आहे त असीं सभु शयूं संभाले सघूं था। हमारे दरमियान एक बहुत ही मोज़िज़, बहुत ही डिसेंट और हम सबके बहुत ही फेवरेट फॉर्मर सेक्रेटरी एजुकेशन जनाब अकबर लगारी साहब मौजूद हैं। मैं सर से दरख्वास्त करूंगी कि सर प्लीज़ स्टेज पर आएँ और सर के लिए असांजे 3 सीनियर मोज़िज़ दोस्तनि खे मौक़ो ॾिनो ऐं उन्हनि पंहिंजूं अचीवमेंट्स ॿुधायूं। तीअं वरी हिते सीनियर ऐं जूनियर ॿई टही जा स्पीकर्स आहिनि, जिन पंहिंजे हर पंहिंजी फील्ड जे बारे में ॿुधायो ऐं पंहिंजे कामयाबियुनि जे बारे में ॿुधायो। हीअ हिकु सच त हिकु वॾी एनकरेजमेंट आहे उन्हनि जे लाइ जेके कुझु कनि था। न त आमतौर ते असां वटि
कॉन्सेप्ट इहो बि हूंदो आहे त तव्हां कुझु बि कयो तव्हांजी मञता तव्हांखे कोन मिलंदी। ऐं इहो जेको कमु तव्हां शुरू कयो आहे कैनेडा मां वेही करे हिते अची कयो था, इहो सच त हितां वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे, असां समेत सभिनी खे इहो कमु अॻे ई करणु खपे हा जेको तव्हां कयो पिया। पर बहरहाल देरि आयद दुरुस्त आयद, असां तव्हां सां हमेशह गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। ऐं हिन खां आईंदा हिन क़िस्म जा जेके सेशन थींदा त हिननि जी जॻह ते वरी ॿिया नौजवान, वरी ॿिया माण्हू जेके मुआशरे में कमु कनि पिया मुख़्तलिफ़ फील्ड्स में, उन्हनि खे हिन क़िस्म जी मञता मिलणु सच त सल्यूट यू सर, थैंक यू। Now I would like to call Ma'am Shahida Sheikh, Vice President of Women, Sindh Association of North America, SANA. अॼु हिन बावकार ऐं इल्मी इज्तिमा शरीक थियण मुंहिंजे लाइ वॾी इज़त ऐं फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। मां दिलि जे गहरायुनि सां सिंधी सकाफ़ती ऐं अदबी तनज़ीम जी सॼी टीम खे वाधायूं ॾियां थी, जंहिं सिंधी ॿोली अदब ऐं सकाफ़त सां गॾु सिंधी जे मुस्तक़बिल बाबति उमेद ऐं शऊर खे ज़िंदा रखियो आहे। अॼु जे हिन इज्तिमा में जेके मोज़त शख़्सियतूं मौजूदु आहिनि उहे सभु पंहिंजे पंहिंजे शोबे में सिंध जो क़ीमती सरमायो आहिनि। तालीम, फ़िक्र, मौसीक़ी, समाजी तब्दीली, कारोबार ऐं नौजवाननि जी अॻुवाणी, उहे सभु गॾिजी इहो पैगाम ॾियनि था त सिंध ज़िंदा आहे, सोचे थी, अॻिते वधणु चाहे थी, राइट। सिंध जी तरक़ीअ जो बुनियादु सतून तालीम आहे। तालीम रुगो नौकरी हासिल करणु न आहे जो ज़रियो न आहे, पर इहा शऊर सवाल करणु ऐं हक़ सुञाण जो नालो आहे। जॾहिं असां पंहिंजनि ॿारनि खे, ख़ासि तौरु नियाणियुनि खे तालीम ॾियूं था, तॾहिं असां रुगो हिकु फ़र्द खे न पर पूरे समाज खे मज़बूत करियूं था। ऐं मां इहे ॿुधां पई जेके हिते असांजूं वुमेन्स आहियूं, छो जो मां वुमेन्स CVP आहियां ऐं मां तमामु घणो मुतासिर थी आहियां, बिकॉज़ मूंखे अधी हिन जी त ख़बर आहे, पर जेका इहे न्यू तव्हांजो अधी नालो हेरा जी मां स्टोरी ॿुधी ऐं मां तमामु जेको आहे ख़ुशी सां चवां थी त असांजूं औरतूं बहादुर आहिनि। असांजे औरतुनि में घणो टैलेंट आहे, पर उन टैलेंट खे उजागर करण जी ज़रूरत आहे। उहा तॾहिं थींदी जॾहिं मर्द सपोर्ट कंदा, पर हाणे मूंखे ख़बर पई आहे विदाउट मर्द जे शी कैन डू एनीथिंग। ऐं आख़िर में मां हिकु भेरो ॿीहर हिन शानदार इज्तिमा जे इनक़दाद ते मुंतज़मीन खे वधायूं ॾियां थी। दुआ आहे त ही तंज़ीम हमेशा सिंधी ॿोली, अदब, सकाफ़त ऐं समाजी तरक़ीअ जो मशल बरदार रहे। थैंक यू सो मच। हाणे असां सॾु ॾींदासीं स्टेज ते मिस्टर इनाम शेख साहब, जेको प्रोमिनेंट राइटर बि आहिनि ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते इनाम साहब तमामु घणो लिखियो आहे। पहिरीं त मां स्काला खे मुबारकबाद थो ॾियां त जेको मंझंदि खां तव्हां उन्हनि जो स्केड्यूल ॾिसी रहिया आहियो, उन में हो मुनफ़रिद क़िस्म जा सेशन्स कराए रहिया आहिनि। नौजवाननि खे ऐं जेके कमिटेड माण्हू आहिनि सोसाइटी सां, उन्हनि खे जेके नवां पर लिकल रोल मॉडल्स आहिनि, उन्हनि खे खणी हे पब्लिक में हिकिड़ी मंचता ॾियारनि था, जेको पंहिंजी जॻह ते तमामु वॾो कमु आहे। मुंहिंजो ताज़ो 2-3 दफ़ा कैनेडा बि वञणु थियो आहे, त उते बि मां हिननि खे जेको क्रेडिट ॾींदो आहियां, मां चवंदो आहियां त बेस्ट कंपनी इन कैनेडा। माना ही जेके दोस्त असांजा आहिनि, लाशारी साहब आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि, असांजो प्यारो नासिर जमाल, इहे हिकिड़ा उते बि जंहिं महिल गॾु हूंदा आहिनि त कंहिं न कंहिं तामीरी ऐं कंहिं न कंहिं कम्यूनिटी जे भलाईअ जे लाइ कमु कंदा रहंदा आहिनि। अदी शाहिदा त मुंहिंजे भाउ ऐं दोस्त रऊफ़ जी मिसिस आहे, रऊफ़ सां गॾु बि पढ़िया आहियूं,
त हे सम्झो त असांजे घर जा भाती बि आहिनि। दोस्तो हाणे जंहिं बि वाटे ते या हिकिड़ो अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ आहे क्विगमायर, हिकिड़े धुबण वारे कैफ़ियत में असांजी क़ौम बीठी आहे, जिते असांजा सियासी इंस्टीट्यूशन्स, अदबी तंज़ीमूं, फलाही तंज़ीमूं, अहिड़ो को स्पार्क, अहिड़ो को रोल मॉडल ऐं अहिड़ी का एग्ज़ाम्पल क़ौम जे आॾो क्रिएट नथा करे सघनि जो असांजी क़ौम यूनिफाइड थी उनखे फॉलो करे। त अहिड़ी सूरत हाल में असांजा के नवां फ़र्द, नयूं कम्यूनिटीज़, नवां माण्हू, उहे उन्हनि अचे गैप फिल कयो आहे ऐं उन्हनि तमामु सुठा, नंढा ई सही, पर उन्हनि अहिड़ा एग्ज़ाम्पल सेट कया आहिनि। मां पंहिंजे दोस्त सुमार खोसे जो मिसाल ॾींदुसि, मंज़ूर सुमरे साहिब जो मिसाल ॾींदुसि। You see, there are scores of very small but very attractive and very quotable examples in Sindh. Those examples can generate the optimism and enthusiasm in today's very, you see, pessimistic atmosphere. ऐं थियो बि तारीख़ में ईअं आहे त जॾहिं वॾियूं के हासिलात न थींदियूं आहिनि त उते नंढा नंढा मिसाल कोट थी गॾु करे क़ौम में अहिड़ो जज़्बो पैदा कंदा आहिनि जो उहे वरी हिकिड़े वॾी अचीवमेंट खे जनमु ॾींदा आहिनि। केतिरा असांजूं न्याणियूं आहिनि। हाणे तव्हां वञो कंहिं दौर में जेको सिंधियुनि ते हिकिड़ो हूंदो हो ठपो त भई हे जेके आहिनि से घरऊं नथा निकिरनि, मां सम्झां थो हिन महिल असांजे सिंध जा नौजवान जेकॾहिं आबादीअ जे तनासुब सां ॾिसंदव त वधि में वधि हाणे ॿाहिरि वञनि था ऐं पंहिंजे मेरिट ते था वञनि ऐं हुननि इन नैरेटिव्स खे ग़लति साबित करे ॾेखारियो आहे त सिंधी रुॻो सिफ़ारिशी आहिनि, सिंधी रुॻो वॾेरनि जा जे चिठियुनि ते था हलनि। असांजा नौजवाननि जेके स्टार्टअप्स ॿाहिरि ठाहिया आहिनि, जेके नंढा नंढा सिंडिकेट्स ठाहिया आहिनि, जेके नवां फोरम्स ठाहिया आहिनि, तव्हांखे हैरत में विझण जे लाइ काफ़ी आहिनि। हिते असांजे न्याणियुनि जेके बिज़नेस, जेके बिज़टेक में एडवांसमेंट कई आहे, जेका ज़िंदगीअ जे नवनि शोबनि में अॻु भराई कई आहे, उहा तव्हांजे लाइ हिकिड़ो मिसाल आहे। ऐं स्काला जो बुनियादी कमु ई इहो आहे। मां तव्हां हिन तंज़ीम खे तव्हां ॾिसंदो, इहे डिफरेंट इन जे करे आहे जो हिननि जो कमु रवायती कोन्हे। को अदीब तव्हांखे नज़र अचे थो जेके हर महफ़िल में अॻियां कुर्सियुनि ते वेठा हूंदा आहिनि या मथे चढ़िया वेठा हूंदा आहिनि, हिकिड़ो बि अदीब तव्हांखे नज़र न ईंदो। ऐं मां बि हिननि जे संगत जे कोटा में आहियां। अलाए न उहो जेको आहे न, उहो हर घर जो जेको आहे सो पसंदीदा, हा ई औलाद खाते में आहे। सो मां तव्हांखे थो ॾिसां त हे हिकिड़ो कमु डिफरेंट था कनि। तव्हां हिननि खे ॾिसंदो त जिन इदारनि खे फंडिंग था कनि, जिन इदारनि खे मथे खणी था अचनि, उहे बि हिकिड़ा नॉवल ऐं नए क़िस्म जा इदारा आहिनि। हाणे जेका मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि, सिंध में तब्दीली छो नथी अचे, वॾी तब्दीली, त जीअं तव्हांजी सिंध हिकिड़ो गेरप करे ॿाहिरि निकिरी अचे, उनजो वॾो सबबु हीअ आहे त असां नए दौर खे नथा सम्झूं। नओं दौर इहो आहे जंहिंमें हाणे नौजवान असां वॾनि जा उस्ताद थींदा। असां हुननि जी लीडरशिप खे रज़ाकाराना तौर ते क़बूल कंदासीं। छो जो जेका मॉडर्न दौर जी गैजेटरी आहे, मॉडर्न दौर जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि, उहे असां खां वधीक सही सम्झनि था, वधीक तकिड़ो सम्झनि था ऐं वधीक नतीजा खेसनि। तव्हां ॾिसो, मुंहिंजे दोस्त जो हिकिड़ो पुटु आहे त कोटड़ीअ में रहे थो। उहो हितां महीने में 30-35 लख रुपया कमाईंदो आहे। सप्लाई ऐं चेन में हुनजी हिकिड़ी डिग्री आहे। हीउ हितां वेही अमेरिका मां कहिड़ो माल किथे मोकिलिणो आहे उनखे नेटवर्किंग करे थो, उन मां कमाए थो। सेवण जो छोकिरो आहे असांजो मुर्तज़ा सोलंगी, तव्हांजे साम्हूं मिसाल आहिनि। उहो हाणे इन शोबे में एतिरो अॻिते वधियो आहे जो हुन जा हाणे मिलियंस रुपयनि जा जेके आहिनि से आमदनी आहे। त हीउ जेको सिंधी क़ौम खे जेकॾहिं अॻिते वधिणो आहे त पंहिंजी टेक्नोलॉजी में, बिज़नेस में,
इंडस्ट्री में, तालीम खे बि हाणे रज़ाकाराना तव्हां न सम्झो, तालीम बि हिकिड़ो बाक़ाइदे शोबो थी वियो आहे। तव्हांजे साम्हूं आहे, कराचीअ में उर्दू स्पीकिंग 15 प्राइवेट यूनिवर्सिटियूं ठाहे विया आहिनि। असांजी हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे हैदराबाद में प्राइवेट सेक्टर में, ऐं उहा इसरा आहे, ऐं उन्हनि हिक ॿिए जी ॾाढी पटे पूरी कई आहे। हिकिड़ी यूनिवर्सिटी आहे, का नवां इदारा नथा ठहनि, को नओं स्पेस क्रिएट नथो करे। इहो जेको हिननि एनवायरनमेंट क्रिएट कयो आहे, जेको हिते मुख़्तलिफ़ माण्हुनि खे वठी था अचनि, उन्हनि जो बुनियादी मक़सदु इहो आहे त उहो जीअं मशहूरु हुयो न पंहिंजे टैगोर जो, त सिज लहंदे पुछो त को मूंखां पोइ हिन दुनिया जो छा थींदो। हिकिड़े ॾींहुं चयो त मां इन में रोशनी करण जी कोशिशि कंदुसि। सो इहे नंढा नंढा मिसाल आहिनि। ऐं मां तव्हांखे इहा ऑनेस्टली स्पीकिंग, मां उस्ताद बि रहियो आहियां, एडमिनिस्ट्रेटर बि रहियो आहियां, मां तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ी सची ॻाल्हि थो ॿुधायां त सिंधी माइंड वधीक फर्टाइल आहे, वधीक क्रिएटिव आहे, बशर्ते को उनखे मौक़ो मिले। असां पंजाबियुनि सां, पठाणनि सां, मां कंट्री हेड रहियो आहियां हिकिड़े इदारे जो, मुंहिंजे अंडर में 56 रीजनल ऑफिसूं हुयूं। मूंखे जेकॾहिं मां चई सघां थो त लिंग्विस्टिक जाग्राफी ते मां पाकिस्तान जे चंद माण्हुनि मां आहियां जेके लिंग्विस्टिक जाग्राफी खे सम्झनि था, त जेको अवानकारी ॻाल्हाए थो उनजो मिज़ाज छा आहे, जेको छाछी ॻाल्हाए थो उहो कीअं आहे, जेको शीना ॻाल्हाए थो, गिलगिती ॻाल्हाए थो, उन खां वठी ग्वादर खां वठी गिलगित ताईं मां एक्सटेंसिव ट्रेवल कयो आहे, माण्हुनि जी नफ़्सियात खे ॾिठो आहे, माण्हुनि जे इंटरेक्शन्स खे महसूसु कयो आहे। ऑनेस्टली स्पीकिंग, सिंधी माण्हूअ खे जेकॾहिं तव्हां इनकरेज कयो, तव्हां उन्हनि खे सपोर्ट कयो ऐं तव्हां उन्हनि खे मौक़ा फ़राहम कयो, त उहो पाकिस्तान में छा हिन ख़िते में लीडरशिप वारो किरदारु अदा करे सघे थो। ऐं इहो अॼु खां न आहे। तव्हां ॾिसो, ॿी जेका अहम ॻाल्हि थो कयां उहा आहे ओनरशिप। हितां ॿी कम्यूनिटी जो माण्हू ॿाहिरि वञे थो, उहो उन रंग में रंगजी थो वञे, पर हिन महिल साना आहे। मां दावा सां थो चवां त शायदि दुनिया में इन जहिड़ी का डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन हुजे। इहे माण्हू कमिटेड आहिनि, इहे उते वञनि था त ईअं न त रुगो पंहिंजी ऐं पंहिंजे फैमिलीअ ताईं ज़िंदगी महदूद था कनि, उहे सॼी कम्यूनिटी खे गॾु था कनि। हीअ स्काल आहे, हिननि जो घणो बेस कैनेडा में आहे। कैनेडा में बि ऑनेस्टली स्पीकिंग मां हिननि सां ट्रेवल कयो आहे, ॾींहंनि जा ॾींहं गॾु रहियो आहियां। का न का हिकिड़ी अहिड़ी तामीरी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंसां कम्यूनिटी जो फ़ाइदो थिए। त सिंधी माण्हुनि जी ॿी खूबी जेके हिते रहनि था या ॿाहिरि रहनि था, उहा इहा आहे त उहो सिर्फ़ु पाण पंहिंजो कैरियर ऐं पंहिंजी फैमिली ताईं महदूद न आहिनि, उहे पंहिंजे कम्यूनिटी जे लाइ बि कमु कनि था, उन जे लाइ बि जेको आहे सो मिसाल पैदा था कनि। ऐं मां ॾिसां थो दोस्तनि खे गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां, साईं हे नंढा नंढा फंक्शन्स आहिनि, पर इन्हनि जे पोयां जेका महिनत करणी थी पए, जेको साईं मज़मून नवीसी जो मुक़ाबिलो करायो, उन जे लाइ जेका मथाकुट करणी पई, उहो सभु जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त इहो सॼो पोरियो प्यार खां, मुहबत खां, पंहिंजे वतन सां, कमिटमेंट खां सवाइ मुमकिन कोन्हे। ऐं जेकॾहिं तव्हां हिननि जो इहो कमु जारी रहियो ऐं असां दोस्तनि उनखे मुकमिल सपोर्ट कयो, त तव्हां ॾिसंदव त इहा अॼु हिकिड़ो नंढो प्लेटफॉर्म आहे, सुभाणे इहो हिकिड़े इंस्टीट्यूशन में कन्वर्ट थींदो ऐं असांजे नौजवाननि खे न सिर्फ़ु हिते मौक़ो मिलंदो, पर दुनिया खां ॿाहिरि बि मौक़ो मिलंदो। वेंदे वेंदे मां हिकिड़ी जेका नई डेवलपमेंट थी आहे असांजे सिंधियुनि जे हवाले सां, महिरबानी करे इनखे अञा थोरो वधायो, फर्दर कयो। पूरी दुनिया जा सिंधी वॾे अरसे खां पोइ सिंधियत जे झंडे हेठि गॾु थी रहिया आहिनि पूरी दुनिया में, चाहे उहे साउथ कोरिया में हुजनि, चाहे उहे कैरिबियंस में हुजनि, चाहे उहे दुनिया जे कंहिं बि कुंड में हुजनि। इहा हिकिड़ी अहिड़ी उमेद अफ़ज़ा ॻाल्हि आहे जो दिलि ख़ुशि थी वञे। मां चवंदो आहियां पंहिंजे जेके गैर सिंधी दोस्तनि खे, मूंखे असांजो अकबर साहिबु वेठो आहे, फ़लसफ़े जो शागिर्दु आहे, मूंखे 1752 में असांजो शाइर गुज़ारियो आहे, शाह लतीफ़। 1690 में ॼाओ हुआसीं, जवान हो जॾहिं त हुनजी उमिरि ई 1730 धारा। 1730 में नादर शाह सिंध ते हमिलो कयो। उन दौर में ॿाहिराड़ीअ जो हिकिड़ो शाइर, जंहिंजे लाइ चवनि था उमी हो,
ऐं जेको हिकिड़े कराड़ जे ढंढ ते कुंड में वेठो हो उहो थो चए साईं सदाई करी मथे सिंध सुकार। इन खां वॾी ॻाल्हि दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद कर। इहो कॉन्सेप्ट अदा को हेगल ॾिनो, को कांट ॾिनो, को डेकार्ट ॾिनो, को लिबनिस ॾिनो, स्पेनोज़ा ॾिनो, शेक्सपियर ॾिनो, कंहिं ॾिनो। शेक्सपियर बि वधि में वधि चयो त मुंहिंजी इंग्लैंड ख़ुशहाल हुजे। कंहिं बि माण्हूअ ईअं न चयो त इहो सिंधियुनि जो विज़न आहे त उन्हनि जो शाइर अॼु खां 300 साल चए थो त अलाह साईं मुंहिंजे मुल्क जी त पारत थी, पर उन सां गॾोगॾु पूरी दुनिया जी बि पारत थी। ऐं मां इन्हनि ॿारनि फोरम्स ते चवंदो आहियां त इहो नारो अक़वाम मुतहिदा जे ऑफिस जे ॿाहिरां अचणु खपे। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त तूं दिलदार आलम सब आबाद करी। इहा आलमगीरियत हाणे सिंधियुनि में वधी रही आहे। ऐं मां तव्हांखे दिलि ख़ुशी, तव्हां वञी इंटरनेट ते चेक कयो, जेको हिन महिल सॉफ्टवेयर असांजे पाड़ेसरी मुल्क जा सिंधी था ठाहिनि ओहिड़ो असां बि नथा ठाहियूं। हिते उन्हनि जा गाना ॾिसो, उन्हनि जा टिकटॉक ॾिसो, उन्हनि जा ड्रामा ॾिसो, उन्हनि जूं फिल्मूं ॾिसो। टोरंटो में हाणे ज़बरदस्त उन्हनि जे फिल्म बिज़नेस कयो आहे, अमेरिका में हुननि जे फिल्म बिज़नेस कयो आहे। इहा उहा शाह भिटाई जी दुआ पंहिंजो अमली रूप में जनम वठी रही आहे। असांजो फ़र्ज़ु आहे त जंहिं बि दुनिया जे कुंड में सिंधी वेठो आहे इहो इन में पंहिंजो किरदारु अदा करे, पंहिंजो भाङो ॻंढे त जीअं हाणे असां सिंधी रुगो सिंध ताईं न पूरी आलमगीर बिरादरी जो हिसो थी वञूं। जी जी सर, अली ख़ास खैरी साहब अची विया आहिनि। साईं अली ख़ास खैरी साहब जेको आहिनि उहे थोरो अची विया आहिनि साईं। ठीकु आहे। असां हिते वेठासीं, काफ़ी देरि खां आयासीं, सुठो ॿाहिरि वियासीं, हाणे वरी वापसि मोटी आया आहियूं। मुंहिंजो नालो अली ख़ास खैरी आहे, मां जॉइंट सेक्रेटरी आहियां सना जो मरकज़ी। ऐं हाणे असां सभु दोस्त हिते, असांजो बि हिकु लास्ट वीक थी शाहिदा परवीन जो हिते प्रोग्राम हुयो, उन सिलसिले में असीं आयल हुआसीं। स्काला जेको आहे उहो हर साल सिंध जे माण्हुनि खे एनर्जी ॾींदो आहे, मोटिवेट कंदो आहे, उनखे ॿुधाईंदो आहे पंहिंजो प्रोग्राम। ऐं स्काला जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन आहे जेको आहे सो असांजे हिन समाज जे अंदरि। ख़ासि तौर पे कोलाची साहिबु जेको आहे उहो असांजो पाण बि सना जो तमामु वॾो हमदर्द ऐं सना जो तमामु वॾो असांजो जेको आहे सो जेके असांजा बायलास जेके ठहंदा आहिनि उन में साईं जो तमामु वॾो हथु आहे। ऐं मां तव्हां सभिनि दोस्तनि जो शुक्रियो अदा कंदुसि ऐं ख़ासि तौर ते स्काला जो शुक्रियो अदा कंदुसि त जिन असांखे हिते घुरायो आहे। थैंक यू सो मच, महिरबानी। वाहिद कांदड़ो, ऐं सेक्रेटरी आहियां बजमेर हरियाण जो। महिरबानी स्काला जी। ऐं हिते खोड़ सारा दोस्त वेठा आहिनि, ख़ासि तौर ते डॉक्टर ख़ादिम लाखिर साहिबु, जंहिं शागिर्द सियासत में जान विधी, जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ खे दाव ते लॻायो ऐं असांजे मुस्तक़बिल लाइ हुननि सज़ाऊं खाधियूं। मूंखे ख़ुशी आहे त साईं डॉक्टर ख़ादिम लाखिर साहिबु हिते वेठा आहिनि, जंहिं पैगाम रिसालो कढियो, जंहिं कारूं जरक शानदार रिसाला कढिया, जंहिंमें असांजे बॉर्डर जो डॉक्टर मोला बख़्श जूणे जो उन जूं कहाणियूं छपियूं उन में। सो साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहिब लाइ हिकिड़ी ॻाल्हि ऐं बार बार कंदो आहियां त साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहिबु, साईं अकबर साहिबु त ही बुनियादी माण्हू, तहरीकी माण्हू आहे। ही असांजे बॉर्डर जो शाइर हूंदो अरबाब अली गमज़दा, उहो सिंध हिंद जो वॾो शाइर हो, शेरल बेवस बाडराई। तव्हां ॿुधो हूंदो, पुछी पुछी थका आहियूं पिरिन जो छा हाल आहे, पखी थी उॾामी वञा दिलि जो ई ख़्यालु आहे, इहो माई भाॻीअ जो ॻायल आहे। उहो कलाम शेरल बेवस बाडराईअ जो आहे। जॾहिं शेख अयाज़ वटि शाइरी ॿुधाइण वियो, शेख अयाज़ शाइरी ॿुधाइण वियो ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे, त इहो क़ुर्बान अली भुट्टीअ जॾहिं पहिरियों किताबु तनक़ीदी किताबु शेख अयाज़ ते लिखियो आहे त उन हवालो ॾिनो आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे शाइरी ॿुधाइण वियो शेख अयाज़, त ज़ुल्फ़कार अली भुट्टे पंहिंजे सौट मुमताज़ भुट्टे खे चयो त तव्हां अचो सौट, त इन सिंध जो शाइर आयो आहे, उनजी शाइरी ॿुधायो। अयाज़ 2-3 शेर ॿुधाया त मुमताज़ भुट्टो उथियो ऐं चयईंसि त सौट हिन जी शाइरी तव्हांखे न वणी छा? चए मूंखे त शेरल बेवस बाडराई शाइर वणंदो आहे। मुमताज़ अली भुट्टे चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टे शेख अयाज़ खां पुछियो छा तव्हां इहो शाइर ॿुधो आहे? चए हा मां इहो ॿुधो आहे शाइर।
सो 1952 में उनजी कला में बेवस नाले चोपड़ी छपी शिकारपुर में। त अरबाब अली गमज़दा उन जो शागिर्द हुयो शेरल बेवस बाडरे जो, ऐं अरबाब अली गमज़दा ऐं ख़ैर मोहम्मद कोलाची पाण में घाटा दोस्त हुया। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो तक हुयो असांजो बाडर वारो तक, उन तक में जॾहिं बि चूंडुनि में ईंदो ज़ुल्फ़कार अली भुट्टो थकल हूंदो, राति जो टाइम थींदो, वरक वरक करे थकिजी पवंदो त हू सिगार पीअंदो हो। चूंड मोहम्मद दौरान सिगार पीअंदो, पोइ जॾहिं उहे टोटा उछलींदो त ही साईं ख़ैर मोहम्मद कोलाची असांजो अरबाब अली गमज़दा बदर सारियो उहे सिगार जा टोटा खणी वञी चपनि ते रखी छिकींदा त ज़ुल्फ़कार अली भुट्टो ख़ुशि थींदो, ढक ॾींदो ऐं हिननि खे चवंदो त आउं तव्हांखे हीउ पाकेट ॾियां थो, हीउ सिगार जा तव्हां हीउ पियो, तव्हां इहे उछलायल न पियो। त हीउ चवंदासीं असां तुंहिंजा आशिक़ आहियूं, इन करे तुंहिंजे चपनि जा हीउ सिगरेट था पियूं, सिगार था पियूं। सो हीउ अहिड़ा तहरीकी माण्हू आहिनि। ऐं साईं इनाम शेख ॻाल्हि करे वियो अदीबनि जी, त हिते को बि अदीब कोन्हे, पर हिकिड़ो असांजो साईं महमूद मुग़ल साहिबु वेठो आहे स्टेज ते, ऐं चङो थियो असांजे भाग में हिकिड़ो माण्हू त निकिरी पियो। हालांकि साईं इनाम साहिबु कावड़ियल हूंदो आहे अदीबनि ते ख़ासि तौर ते, पर आउं तव्हांखे ॿुधायां त असां बज़्म रूह रियाण ही हिते 2000 खां कमु करे थी ऐं तक़रीबन 25 साल थी विया आहिनि, पर आउं थो चवां त हीअ असां 5 सालनि में रूह रियाण रिसालो कढूं था। 5 सालनि में असां 52 रिसाला कढिया आहिनि 5 सालनि जे अंदरि, ऐं 70 सालनि जी तारीख़ रखंदड़ सिंधी अदबी संगत जूं 200 शाखूं आहिनि, जंहिंजी 2 भेरा मूं इलेक्शन बि कराई आहे। 200 शाखुनि वारी सिंधी अदबी संगत 70 सालनि जी तारीख़ में 32 या 30 रिसाला मस कढिया आहिनि। ख़ादिम लाखिर साहिबु हीअ असां 5 सालनि में कमु कयो आहे, 52 रिसाला कढिया आहिनि। ऐं बदकिस्मती या ख़ुशकिस्मती आहे त हिकिड़ो अदालती नोटिस बि आयो मूंखे त तव्हां हिकिड़ी कहाणी छापी आहे वकील जे ख़िलाफ़ु। बहरहाल हीउ असांजे मोहबत जो पंहिंजो कमु आहे जेको असां तव्हांखे ॿुधायूं था। ही कारोबारी माण्हू आहिनि, हिननि जी ॾाढो ही ॻाल्हियूं बोर हूंदियूं ऐं ॾुखियूं हूंदियूं, पर आउं तव्हांखे ॿुधायां जॾहिं किताबनि जो सिजु लहे थो त असां किताब हथ में खणी सिजु उभारण जी कोशिशि कई आहे। तव्हांजी महिरबानी। अगरि मौजूदु आहे पंडाल में मक़बूल हालेपटो साहिबु, जेका प्रेसिडेंट आहे साना सिंधी एसोसिएशन फॉर नॉर्थ अमेरिका। साईं खे असां भलीकार चवंदा आहियूं, साईं खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा व्यूज़ चए। जीअं असांजी रिवायत आहे शाह साईं जे कंहिं शहर सां शुरू कंदा आहियूं। सो शाह साईं चए थो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलायत में ज़रो थिए न ज़ाए, साका हड़ हुलाए आगे जंहिंजो उभई। ऐं जेको मुंहिंजे सम्झ में आयो आहे, जेको टॉपिक आहे अॼु जो, उहो इहो आहे त असां नौजवाननि खे असां कीअं इनकरेज करियूं। सो आउं घणो टाइम कोन वठंदुसि। ऐं हमेशह चवंदो आहियां त असांजे रब, असांजे ठाहिण वारे, त उनखे तव्हां भॻवानु चओ, अलाह चओ, जेको नालो ॾियो, उन दुनिया जी हर क़ौम ते पंहिंजा पैगंबर मोकिलिया आहिनि। सो किन पैगंबरनि खे कुदरत वारे वही नाज़िल कई, किन खे किताब ॾिनई, किन खे उन्हनि खे उहो अकुल, उहो फ़हम ॾिनई जंहिंसां उन्हनि इंसाननि पंहिंजे अवाम खे उहो अकुल ऐं शऊर ॾिनो। सिंध खे जेको असांखे पैगंबर मिलियो उहो शाह लतीफ़। सो शाह लतीफ़ असांजो हमेशह लाइ रहबर आहे, हमेशह लाइ रहंदो। मुंहिंजी ज़िंदगीअ में आउं थोरो ॿुधाईंदो हलां, ॻोठ टंडे हलारे में, ॻोठ साले हाले पोटे में पैदा थियुसि। मूं पंहिंजी ज़िंदगीअ जो अधु अरसो अमेरिका में गुज़ारियो आहे, पर शायदि ई को अहिड़ो ॾींहुं हुजे मुंहिंजी ज़िंदगीअ में जंहिं मूं शाह साईं खां का पंहिंजी गाइडेंस न वरिती हुजे। सो आउं तव्हांखे इहो ई ॿुधाईंदुसि नौजवाननि लाइ। तव्हां चओ थो शाह साईं चओ थो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए। हाणे तव्हां इमेजिन करियो, हीउ सुर सामूंडीअ मां आहे। सुर सामूंडी शाह साईं जो पूरो जेको आहे सुर उहो सामूंडियुनि ते आहे। सामूंडी केरु हूंदा हुआ? सामूंडी 2 क़िस्म जा हूंदा। हिकिड़ा हूंदा मोहाणा, जेके वेंदा फिशरमैन हू यूज़ टू कैच फिश। ॿिया हूंदा वणजारा। वणजारा उहे हूंदा जेके तंहिं ज़माने में, अॼु खां 100 साल पहिरीं, 1000 साल पहिरीं सिंध मां निकिरंदा हुआ, लंका ताईं, मिस्र ताईं सालनि जा साल हलिया वेंदा हुआ। हितां सामान पंहिंजो खणी वेंदा हुआ।
उते विकिणंदा हुआ, उतां सामान खणी ईंदा, हिते वापसि अची हिते विकिणंदा हुआ। सो छा साईं साहब 5 ॼणनि खे थो चए, सो वखर सो वियाए जो पए पुराणो न थिए। इसलिए चए थो त टेक विद यू items or goods that are not going to expire. Don't take anything with you that is perishable. जो वेची दे विलायत में ज़रो थिए न जाए। जो जॾहिं तव्हां पंहिंजी विलायत में विकिणंदा, वेचींदा पंहिंजो सामान, उन मां ज़रो बि तव्हांजो ज़ाया न थिए, वेस्टेज न थिए। का अहिड़ी का हल हुड़ हलाए जंहिंजो आगहि जंहिंजो उभई। ਜਦੋਂ तव्हां जेको हुड़ जेका हड़ जेका हूंदी आहे न, माण्हू पंहिंजो हणा सड़ा ॾेई जो पाण सां जेको गुड्स जेको मर्चेंटाइज़ खणो था, उहो अहिड़ो खणो जंहिंजो आगे जंहिंजो उभई, जंहिंजो रेट रुगो मथे वञे, किरे न। तव्हां इमेजिन करियो तव्हांखे 300 साल पहिरीं गाइडेंस केॾी मिली आहे, त पहिरीं त तव्हां पाण सां गॾु सामान, तव्हांजी उहा टेक्नोलॉजी हुजे, उहे गुड्स हुजनि। उन ज़माने में माण्हू गुड्स खणी, दे यूज्ड टू टेक गुड्स, राइट? But they used to take commodities. Nowadays, what you're going to take with you is your knowledge, is your profession. So Shah Sai chato the pan sang kar ko saman, whatever you're going to sell wherever in the world, whatever you take with you, take something that is not going to perish. Peri usul yo. ठीक है? ॿियो उसूल कहिड़ो आहे त तव्हां जॾहिं वञी ॿाहिरि विकिणो तो उनजो रेट, the rate wherever you're going to sell your services, the rate for that service should be higher in the market where you're going to sell it. ये basic principles and business करण जा त तव्हां पहिरीं market analysis करियो. You want to do AI, you want to do digital work, whatever you want to do, find the specialty that is in need. Do your market analysis. And then look for the market. The world is a global village. I'm going to finish this. जॾहिं असां वियासीं अमेरिका में अॼु खां 30-35 साल पहिरीं, तॾहिं असांखे अमेरिका में को सिंधी ॻाल्हाइण वारो मिलंदो हो त असां तरसंदा हुआसीं। साल में हिकिड़ी सना जी कन्वेंशन थींदी, असां इंतज़ारु कंदा हुआसीं त भाउ कन्वेंशन में वञूं, हज़ार मेल ट्रेवल करे वेंदा हुआसीं त को असांखे सिंधी ॻाल्हाइण वारो मिले। हिन वक़्तु हिन साल दिसंबर में अमेरिका ऐं कैनेडा में 10 शहर अहिड़ा हुआ जिते सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। ऐं उन्हनि 10 शहरनि में जेके 10 इवेंट्स थिया, on the average every event had an attendance of 200 to 300 people. तव्हां लाइ त you have an open platform. So what I want you to remember, to the youth here, number one, the world is your canvas. जीअं शाह साईं चयो त हुन तारे हुन हंध हुत मुंहिंजो सुपरी, मिठो माखीअ मंद कॾहिं कोड़ो न थिए। त शाह साईं त चयो तव्हां, you should aim so high. Your beloved, when you talk about beloved, जो मुंहिंजो सुपरी जेको शाह साईं चयो हुन तारे हुन हंध सुपरी, त उहो पाए। सुपरी असांजो पहिरियों सुपरी is our creator who has created us. That is our first love. But at the same time, the creator has created this universe for you to explore. So first of all, keep your canvas as wide as you can. You should aim as high as you can. And number 2, prepare your grounds. Number 3, go with an open mind and an open heart. You have to first of all get over your own fears. There should not be no limits to where and how widely you think. And as long as you think, openly, you'll always be successful. आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त सना हिन वक़्तु अमेरिका कैनेडा में असां तव्हां लाइ मौजूदु आहियूं। तव्हांखे जेका बि गाइडेंस खपे, तव्हांखे हेल्प खपे, तव्हांखे सपोर्ट खपे, वी विल डू दैट फॉर यू। बट एट द एंड ऑफ द डे तव्हांखे nobody is going to give you anything for free. Nobody gets a free lunch in this world. We are there to support you, but you have to take the first step. You have to get the courage. You have to take the steps, and we'll help you in every way possible.
thanks to Sana, thanks to Scala, thanks to thousands of Sindhis who are currently living abroad. So thank you very much, and my gratitude to the organizers. Thank you very much. हम मल्हार जुनेजो की जो खूबसूरत परफॉर्मेंस है उससे लुत्फानंदोज होते हैं। आऊं स्टेज ते गुज़ारिश कंदुसि साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहब के, साईं प्रेसिडेंट स्काला त स्टेज ते अचनि ऐं साईं ज़ुल्फ़िकार शाह साहब के वेलकम एड्रेस पेश कनि। तव्हां सभिनी जे ज़ोरदार तालियुनि में साईं ख़ैर मोहम्मद कोलाची साहब। चाल ख़ुशि हुजो। सभ खां पहिरियां मां साईं ज़ुल्फ़िकार साहब जो निहायती थोराईतो आहियां, जन असांजी कोठ खे मान ॾींदे पंहिंजे मसरूफ़ियतुनि मां कुझु वक़्तु कढी अॼु जी हिन महफ़िल खे रौनक बख़्शी। ऐं असां उमीद था कयूं त शाह साहब जंहिं लगन ऐं जंहिं जज़्बे सां कल्चर डिपार्टमेंट खे अॻिते वधाइण जी कोशिशि करे थो, सो असां सभिनी लाइ फ़ख़ुरु आहे ऐं असांखे उमेदु आहे त इन शोबे में घणो कुझु थींदो। अॼु जो सेशन 2 सेशन थिया। हिकिड़ो अदारनि खे एप्रिशिएट करण जे हवाले सां हो, ॿियो राइज़िंग सिंध सेमिनार जे हवाले सां हो, जंहिंमें अहिड़ा किरदार हुया जेके ख़ामोशी सां सोसाइटी में ख़िदमत कनि था, जन खे पज़ीराई ॾियणु, जन खे मोट ॾियणु, मान ॾियणु असांजो अख़लाक़ी ऐं क़ौमी फ़र्ज़ु थिए थो। वरी तक़रीर मक़सदु कोन्हे ऐं मां साईं खे रिवायती तोहफ़ो पेश करण खां अॻु में पंहिंजे स्काला जे साथियुनि, कैनेडियन दोस्तनि, सना जे साथियुनि खे गुज़ारिश कयां थो त मथे अचनि त साईं खे असां गॾिजी अजरक या लुंगी जो तोहफ़ो पेश कयूं। डॉक्टर शाहिद कुरैशी साहब, मुबशर मलिक साहब ऐं तव्हां हिते सभु साम्हूं वेठल ॼातल सुञातल ऐं रिनोन शख़्सियतूं काफ़ी दोस्त असांजा वेठा आहिनि, अॻिते के पोयां भेणूं अदियूं वेठियूं आहिनि, स्टूडेंट्स वेठा आहिनि, सभिनि खे अस्सलाम वालेकुम, अक़लियत वारनि खे नमस्ते। हर साल हिन टाइम में ईंदा आहिनि हिते ऐं हर साल हिन जो ही प्रोग्राम मुनक़द थींदो आहे हिते ऐं कोशिशि कंदा आहिनि अलॻि अलॻि प्रोग्राम्स कंदा आहिनि ऐं यंगस्टर्स खे ॿाहिरि मुतवजे वॾो कंदा आहिनि कैनेडा में त उहो अचनि ऐं उते तालीम हासिलु कनि ऐं कई लिटरेचर जा प्रोग्राम्स, कई कल्चरल प्रोग्राम्स साईं वारा मुनक़िद कंदा आहिनि। त साईं वारा टियों ॾींहुं उते मुंहिंजी मुलाक़ात थी कराची मुंहिंजे ऑफिस में, पोइ मूं साईं वारनि खे चयो साईं लेट सेट ज़रूरु थींदी पर कोशिशि कंदुसि ऐं ज़रूरु हिते हाज़िर थींदुसि ऐं कोशिशि कंदो आहियां हर प्रोग्राम में माण्हू पुॼे ऐं तव्हां जहिड़े दोस्तनि सां बि मुलाक़ात थिए। साईं तमामु सुठो तव्हां कमु करियो पिया ऐं सम्झां थो त सिंध जा जेके नौजवान वाहिद सिंध सूबो आहे जेको सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं इहे ई माण्हू जेके हिते जा आहिनि उहो दहशतगर्दी खां बचियल आहिनि। हालांकि जेके ॿिया सूबा 2 जेके आहिनि बलूचिस्तान ऐं केपी, उन्हनि में तव्हां ॾिसो पिया त तमामु हिकिड़ी दहशतगर्दी जी लहर हले पई, डेली जी बुनियाद ते को न को ख़बर अचे थी
त हिते शाह लतीफ़ जी धरती आहे, कलंदर साईं जी धरती आहे, ऐं सचल सरमस्त ऐं ॿिया बि कई औलिया आहिनि हिते। त आउं सम्झां थो त अॼु जो ही तव्हां जेको प्रोग्राम रखियो आहे, जेका कॉन्फ्रेंस तव्हां रखी आहे, जेको अलॻि अलॻि दोस्तनि जी मूंखां अॻु में काफ़ी दोस्त ॻाल्हाए विया हूंदा, ऐं लगारी साहब भी वेठा आहिनि, नाज़ सैतो साहब वेठो आहे, ज़ुल्फ़कार साहब वेठा आहिनि, ऐं पंहिंजो पोयां चांडियो साहब वेठो आहे, ॿिया बि काफ़ी दोस्त वेठा आहिनि। तव्हांखे तक़रीबन दोस्तनि खे ॾिसंदा रहंदा आहियूं सोशल मीडिया ते, त पाण हुअं ई गॾु आहियूं। अॼुकल्ह दुनिया नंढी थी वई आहे। कल्चर डिपार्टमेंट साईं तव्हां सां इंशाल्लाह कोशिशि कंदासीं को अहिड़ो MOU साइन करियूं त जेके ॿार तव्हांजा ॿाहिरि वञणु चाहिनि था उन्हनि खे वीज़ानि में ज़ाहिरी ॻाल्हि आहे तमामु घणियूं तकलीफ़ूं दरपेश अचनि थियूं। कैनेडा तमामु वॾो मुल्क आहे, अमेरिका, कैनेडा, UK। हाणे दुबई वीज़ा तमामु सख़्तु करे छॾियो आहे। अक्सर असां ते प्रेशर ईंदो आहे दोस्तनि जो, चओ हालांकि कल्चर डिपार्टमेंट जो इन्हनि सां को तालुक़ु अहिड़ो कोन आहे, पर छा आहे पर्सनल लेवल ते असांजो तालुक़ु आहे, या हू अचनि था असां वटि। असां वटि हेरिटेज साइटूं आहिनि काफ़ी, एंटीक्विटी डिपार्टमेंट बि असां वटि अचे थो। तंहिं करे जीअं मोहन जो दड़ो आहे, यूनेस्को हेरिटेज डिक्लेयर साइट आहे, या मकली आहे, इहे 2 साइटूं सिंध में तमामु घणियूं अहमियत रखनि थियूं बल्कि पूरी दुनिया में। त इन करे हुननि जा एम्बेसडर्स अचनि था, तो असां खां परमिशन वठनि था, ऐं अक्सर हुननि जो इंट्रैक्शन रहे थो। ऐं कराची में असां वटि फ्रेयर हॉल आहे, या माउटा पैलेस आहे, क़ाइदे आज़म रेजिडेंसी आहे, त ईअं काफ़ी ॿियूं बि हुते जॻहूं आहिनि। त तंहिं करे असांजो हुननि सां हिकिड़ो सुठो लेज़ॉन रहंदो आहे, ऐं पोइ आस्ते आस्ते हाणे असां सां कम बि कनि पिया। तुर्की असां सां गॾु हींअर कमु करे पई, जेका टिका आहे हुननि जी ऑर्गेनाइज़ेशन। कराची में असांजी लाइब्रेरी आहे, लियाकत लाइब्रेरी, उन में तुर्की वारनि हाणे पंहिंजो हिकिड़ो असां हुननि खे कॉर्नर ॾिनो आहे, उहो खोलनि पिया। उहो पंहिंजो हुते जेको संदो कल्चर जा जेके किताब आहिनि, कल्चरली किताब, या हुननि जा जेके उते इहे रखंदा जेके स्कॉलरशिप्स आहिनि उते तुर्की में कंहिं कॉलेजिस में या स्कूलनि में, त उते कंप्यूटर बि हूंदो, हुननि जा माण्हू बि हूंदा, त उते ऑनलाइन तव्हांखे उतां ख़बर पवंदी। ईअं ई सिंध में जेतिरियूं बि लाइब्रेरीज़ आहिनि, इंशाल्लाह तव्हांखे साल जे अंदरि कोशिशि कंदासीं त इन्हनि खे जेके मेन लाइब्रेरियूं आहिनि, जीअं दाऊद पोटा लाइब्रेरी आहे, हज़रत मोहानी आहे हिते हैदराबाद में, हिननि ते वॾो रश आहे। लाड़काने में सर शाहनवाज़ आहे, या कराची वारी त थियल आहे, त इन्हनि खे असीं डिजिटलाइज़ करियूं पिया। ऐं इन्हनि सभिनि में ऐं अमेरिकन्स बि असां सां खोलियो आहे, उहो त अॻु में खुलियल आहे लिंकन कॉर्नर जे नाले सां। त ईअं हाणे आउं आस्ते आस्ते स्पेस ॾियां पियो, UAE वारनि खे ॾियां थो, त बाबा चओ तव्हां बि पंहिंजो उते असांखे को हिकिड़ो असीं रूम उन्हनि खे ॾियूं था, वॾो हॉल हिकिड़ो टाइप जो ॾियूं था, पोइ हू हुते अची पंहिंजो कल्चरली बि ॾेखारीनि था, ऐं उन सां हिकिड़ो इहो थिए थो त हुननि जो हिते जेके असांजा नौजवान आहिनि जेको ॿुधणु चाहिनि था UAE लाइ या तुर्की लाइ, हुननि जी हिस्ट्री आहे ऑटोमन एम्पायर खां वठी, मतिलबु सुल्तान सुलेमान जेके हूंदा हुआ उन टाइम खां वठी, हुननि जो कहिड़ियूं रहियूं, छो मुसलमाननि उन टाइम में वॾियूं जंगूं खटियूं आहिनि, हितां न यको वञी यूरोप ताईं वञी उन्हनि फतह कयो, तव्हां ॾिसो। त इन करे शायदि नौजवाननि खे इहे पढ़ण लाइ तमामु ज़रूरी आहे। त इन करे उहो बि असां सां गॾु उहो लेक्चर जिथे थींदा। ऐं असां हींअर नओं तव्हां ॾिठो हूंदो साईं आकाश अंसारी जे नाले सां कराची में नओं हिकिड़ो हॉल CSS हॉल ऑडिटोरियम आहे, उहो असां उन्हनि जे नाले सां मनसूख़ कयो आहे। असां जो उन्हनि खे हमेशह यादि रखंदासीं, ऐं ईअं ई असांजा ॿिया कई जेके हीरोज़ आहिनि त कोशिशि कंदासीं त असीं ईअं ई पलीजे साहिब जो, रसूल बख्श पलीजे जो नालो रखूं, ईअं ई सूर्य बादशाह जो नालो रखूं, ईअं ई साईं GM सईद जो नालो रखूं। त इहे हीरोज़ हुआ सिंध जा, त जिन्हनि जो पाण नथा चऊं पर इहो हिस्ट्री में मौजूदु आहे। असां वटि आर्काइव्स जॾहिं मूं वटि हो, हाणे राजड़ साहब वटि वियो आहे, उन में डॉक्यूमेंटेशन हूंदी आहे तक़रीबन प्री पार्टीशन, जेके तव्हां ख़तो किताब तव्हां ॾिसंदव जेके आहिनि पाकिस्तान खे ठहण लाइ इन्हनि माण्हुनि कोशिशूं वरितियूं, त आउं सम्झां थो उन में वॾा उहे ख़त असां ॾिठा। ऐं जॾहिं 14 अगस्त जो ॾींहुं आयो त असां जो का एग्ज़िबिशन रखियो जंहिंमें सॼो इहो मवादु हुजे, जॾहिं पाकिस्तान ठहियो त कंहिं कंहिं माण्हुनि जी कॉन्ट्रीब्यूशन आहे, जेके असेंबली जा बि कंहिं ड्राफ्ट आहिनि, जंहिं स्पीचूं कयूं आहिनि, जंहिं लेटर लिखिया आहिनि उते, त उन में सर फ़हरिस्त नालो साईं GM सैद जो, ऐं ॿिया बि जेके उन टाइम जा हुआ उन्हनि माण्हुनि जा, त उहे पोइ असां नुमाइश कई, त पोइ माण्हुनि खे हिकिड़ो अलॻि शइ ॿुधाई वञे थी। ऐं सिंधियुनि खे दुनिया में आउं सम्झां थो त इलाही डिफेम कयो वञे थो हर जॻह ते। शायदि हुननि
हिकिड़ो इहो ई हिकिड़ो कल्चर ॾिठो आहे त जेको शुरू में ॾेखारियो वियो त हर माण्हू आहे उन सां गॾु पंहिंजो सिंधी ज़ालिम आहिनि उन्हनि वटि जेलूं आहिनि, ॻोठनि में हारियुनि लाइ जेलियूं ठाहियो वेठा आहिनि ऐं उहे माण्हू बसि ज़ोरी था कनि। ज़ोरी तव्हां ॾिठो आहे त अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आयूं आहिनि त माण्हुनि खे दुनिया में नेगेटिव हिकिड़ो सेंस हर माण्हू खे वियो आहे। हिते असांजा कई दोस्त आया, उन्हनि मूंखे ई चयनि त यार मूंखे रिश्तो करिणो आहे, हिकिड़ी पंजाबी फैमिली हुई, असीं वियासीं त जीअं ॿुधनि पिया सिंधियुनि जो त हुननि खे थोरो हेज़िटेशन थिए पई। बहरहाल हुननि जो रिश्तो थी वियो, अल्हम्दुलिल्लाह। अॼु हुननि जा ॿार बि माशाल्लाह 14-15 सालनि जी हुनजो नंढड़ो पुटु आहे, वरी 2 नंढड़ियूं आहिनि ऐं ख़ुशलूबी सां हले पई। त आस्ते आस्ते दुनिया चेंज पई थिए ऐं आउं सम्झां थो त जेको पंहिंजा जेके सिंध जा माण्हू तव्हां ॿाहिरि रहो था उते अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, उते पॉज़िटिव आहे, उते सभु मुल्कनि जा माण्हू गॾिजी मिलिजी झुलिजी रहनि था। ऐं आउं ॾिसंदो आहियां सैटरडे संडे कोशिशि कंदा आहिनि माण्हू त गैदरिंग बि कंदा आहिनि, दोस्त गॾु थींदा आहिनि। अमेरिका मुंहिंजो अक्सर वञणु थींदो, अॼु खां न ऐं 8 सालनि जो हुउसि त मुंहिंजो वालिद साहिबु असांखे वठी वेंदो, तॾहिं खां वठी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी दोस्त आहिनि उते हर स्टेट में। पर वधीक मुंहिंजो वञणु थींदो आहे ह्यूस्टन में, उते बि काफ़ी दोस्त आहिनि, डेलिस में या जिथे किथे। उते बि तव्हांजी पंहिंजी इहा तंज़ीम आहे सना जे नाले सां, उते काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ातूं थियनि थियूं ऐं उहो बि सुठो मदद कनि था। जॾहिं मूं ॾिठो हिते हिकिड़ो छोकिरो आहे जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कमु कयो ऐं आउं बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पुछंदो मूंखे ॿुधाईंदो राजा सांत नालो आहे, उमरकोट साइड जो आहे। पोइ जॾहिं हुनखे मूं पुछो त तव्हांजी कीअं ही तव्हां हेसि ताईं पुॻायो, छो त उहा हुनजी ऐप जेका आहे उहा काफ़ी वायरल आहे हर जॻह ते। त उन लाइ छो जंग जी सूरत हाल लॻियल आहे त असां CM साहिब खां इजाज़त वरिती, असां समरी मूव कईसीं त साईं असांजो ऑफिसर आहे हुनखे इजाज़त ॾियो, छो त हीअ हिकिड़ी दुनिया जो हिकिड़ो वॾे मां वॾी ही शइ थियणु वञे पई। त पोइ हाणे उते वेंदी ज़ाहिरी ॻाल्हि असांजो माण्हू ईंदो त उते वञी रिप्रेज़ेंट कंदो, जे न हूंदो त हीअ ड्रॉप न करे छॾींदी हिन शइ खे। त हुननि असांखे अफ़सोस सां चवणो पए थो त हुननि असांखे वीज़ा न ॾिनो, वीज़ा रिजेक्ट करे छॾियनि। पोइ पाकिस्तान जेको डिप्टी हाई कमिश्नर आहे उन सां राब्तो कयोसीं, पूरो ड्राफ्ट ठाहे हुननि जे हिकिड़े हमरा खे ॾिनोसीं जेको उते एम्बेसी में कमु करे थो। उहो वियो उते ऐं जेॾी महिल उते पाकिस्तान जी वारी आई, ॿियनि मुल्कनि जो बि हो, त सिर्फ़ु 2 माण्हू थिया आहिनि हेरिटेज इंडिया वारनि जी। मुंहिंजे ख़्याल में दिवाली या होली उन्हनि इहा यूनेस्को डिक्लेयर कई आहे ऐं असांजो बोडिंडो जेको आहे उहो डिक्लेयर थी वियो। त आउं सम्झां थो इन खां वधीक ॿी अचीवमेंट कोन थी सघे। मतिलबु मुंहिंजे लाइ त मतिलबु वॾी ॻाल्हि आहे त पंहिंजो माण्हू जॾहिं डिपार्टमेंट छॾींदो आहे त ख़बर पवंदी आहे त बाबा तव्हां कहिड़ा कहिड़ा कमु कया। ॿिया रूल्स ऑफ बिज़नेस 1981 खां पोइ 16 डिपार्टमेंट आहे जेके असांजे डिपार्टमेंट एक्चुअलाइज़ कोन थिया। उहो अल्हम्दुलिल्लाह मूं अची कैबिनेट खां उहो मुंहिंजे ख़्याल में 2 महीना थिया आहिनि, असां उन्हनि खे बि असां एक्चुअलाइज़ कयो आहे। त हाणे जेके असां वटि इदारा आहिनि प्रॉपर कमु कनि पिया, उन्हनि ते चेक एंड बैलेंस प्रॉपर हूंदो हर शइ जो। त ईअं ई कोशिशि करियूं पिया त अलॻि अलॻि प्रोग्राम्स थियनि, लिटरेचरी प्रोग्राम थियनि। हींअर मूं पंहिंजे डिपार्टमेंट खे असिस्ट कयो आहे त बाबा नंढा नंढा प्रोग्राम करियो पर डिस्ट्रिक्ट वाइज़ करियो ऐं तव्हां शेख अयाज़ ते करियो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते करियो, उस्ताद बुखारी ते करियो, अलॻि अलॻि करियो, वञी हर जॻह ते करियो, जी ज़रीना बरोच ते करियो। ॿिया बि जेके असांजा जेके इंटेलेक्चुअल्स रहिया आहिनि उहो तव्हां हर डिस्ट्रिक्ट में रखो, उते वञो। ऐं कोशिशि कंदुसि त ज़रूरी न आहे त असीं वॾा प्रोग्राम्स करियूं त उन में माण्हू अचनि, 200, 300, 400 तव्हां हर डिस्ट्रिक्ट में रखंदव त वधीक बहितर थींदो। उनजो इम्पैक्ट बि सुठो आहे त नौजवान अचनि था, ॿुधनि था इहे ॻाल्हियूं, त उन खां पोइ इहा सुठी शइ आहे त इहा हर डिस्ट्रिक्ट में थियणु खपे। सो आउं तहे दिलि सां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे हिते घुरायो ऐं इज़त ॾिनी। इनशाला कोशिशि कंदासीं। तव्हां वटि जॾहिं खां वज़ीर थियो आहियां तॾहिं खां त वञी नथो सघां, बिल्कुलु इजाज़त ई कोन थो ॾे। CM साहिबु असांखे उमिरि ते या पंहिंजो मोहरमनि जे टाइम में आउं ज़ियारतुनि ते वेंदो आहियां, उहा इजाज़त ॾाढी ॾुखी थी मिले, त हेॾां शायदि मुश्किल आहे। कोशिशि ज़रूरु कंदासीं इनशाला त तव्हां ॾे बि जॾहिं तव्हांजो को कन्वेंशन हुजे कंहिं वॾे लेवल जो, इनशाला त हिन दोस्तनि सां गॾु असीं ज़रूरु हाज़िर थींदासीं। तव्हां सभिनि जो आउं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मुंहिंजो थैंक यू।